अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग जी तमाम व्यूअर्स खे कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि तबियतूं कीअं आहिनि कीअं शुरुआत थी रही आहे ॾींहं जी। अच्छा अॼु ख़बर न आहे छो सुबुह सुबुह मुंहिंजे ज़हन में आयो त बाक़ी हिकु ई ॾींहुं बचियो आहे हिन वीक जे वर्किंग डे जो हिकु ॾींहुं बचियो आहे जेको असांखे तव्हां सां ई असांजी मुलाक़ात थियणी आहे। पोइ उनखां पोइ ज़ाहिर आहे 2 ॾींहंनि जो छुटी ईंदी ऐं उनखां पोइ हिकु नयो हफ़्तो शुरू थींदो। अक्सर अहिड़ा थॉट्स तव्हां तॾहिं ईंदा आहिनि जॾहिं लास्ट वर्किंग डे हूंदो आहे। ख़बर न आहे छो अॼु सुबुह सुबुह जो इहे थॉट्स मूंखे आया। अच्छा चवंदा आहिनि न त ज़िंदगी में जेको सोचिजे जेको ॻाल्हाइजे जंहिंजे बारे में तव्हां जेको ख़्यालु आहे उहो रखिजे उहो बहितरी तरफ़ रखिजे छो त तव्हांखे का ख़बर कोन हूंदी आहे त जेका शइ तव्हां सोचे रहिया आहियो उहा कंहिं तरफ़ तव्हांखे वठी वञी रही आहे। ज़िंदगी में काफ़ी सारा अहिड़ा मामलात हूंदा आहिनि काफ़ी सारा अहिड़ा थॉट्स हूंदा आहिनि जेके तव्हांखे इनडायरेक्टली कंहिं ॿिए शइ जो इशारो करे रहिया हूंदा आहिनि। पर छो त बीइंग अ ह्यूमन तव्हां ज़ाहिर 100% उन्हनि शयुनि खे तव्हां न सम्झी सघंदा आहियो 100% उन्हनि शयुनि खे तव्हां न डीकोड करे सघंदा आहियो। सो अॼु बि ज़िंदगी में कुझु ईअं ई थियो आहे। ज़िंदगी में जेका सुबुह सुबुह जेका छुट्टी जी जेका सोच हुई उन में खोड़ सारियूं सोचूं जेके आहिनि उहे कनेक्ट थी वियूं जंहिंमें ट्रैफिक अलॻि थी ॿिया कुझु सेट ते मामलात जेके थी रहिया आहिनि उहे कुझु अलॻि हुआ। सो खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हांखे कोडिंग जे अंदरि तव्हांखे ख़बर पइजी रही हूंदियूं आहिनि पर उनखे तव्हां डीकोड ज़ाहिर उन तरीक़े सां न करे सघंदा आहियो जंहिं तरीक़े सां तव्हांखे उहो मैसेज ॾिनो वेंदो आहे। ख़ैर जी ज़िंदगी जे इन मैसेज खे त हिते ई छॾियूं था बिकॉज़ ज़ाहिर आहे शुरूआत जेका थींदी आहे हमेशह मां चवंदी आहियां त शुरूआत ॾींहं जी ॾाढी ज़बरदस्त करणु खपे। त शुरूआत जेका आहे उनखे सुठो सुठो करण जी कोशिशि कयूं था। थी सघे थो ज़िंदगी में कुझु अॻियां हली सुठो सुठो अॼोके ॾींहं में थी वञे जेके मिसमैनेजमेंट्स ऐं जेके डिफरेंट शयूं असांखे हिन वक़्तु नज़र अचनि पियूं शायदि उनखे असां कवर करे वञूं। अच्छा जी इन जी कवरेज जे बारे में त बाद में ॻाल्हाईंदासीं पर जेका कल्ह कवरेज थी आहे थोरी सी मां उन ते ॻाल्हाइणु चाहियां थी। सिंध में ओवरऑल पाकिस्तान में पंजाब वरी पट्टी में बि खोड़ सारियुनि जॻहियुनि ते असां वटि हिकु कॉमन सिस्टम रहियो आहे जेको धाड़ेलनि जो सिस्टम असां वटि रहियो आहे जंहिंजे करे असांजी महदूद टाइमिंग ते जेका ट्रैवलिंग आहे उहा महदूद कई वई जंहिंजे करे डिफरेंट असांखे नुक़सानात खया विया। इंडस्ट्री जा कुझु माण्हू हुआ जिन खे पास्ट में असां ॾिठो त उन्हनि जी किडनैपिंग जेका आहे उहा उन तरफ़ खां कई वई। सो काफ़ी सारी शयूं अहिड़ियूं थियूं जेको इन कल्चर जे करे असांजी जेका ज़िंदगी आहे उहा किथे न किथे मुतासिर थींदी हुई। सिंध हुकूमत हिकु ॾाढो ज़बरदस्त क़दम खयो आहे ऐं जंहिंजो मुज़ाहिरो कल्ह कयो बि वियो। हिकु ॾाढी ज़बरदस्त कॉन्फ्रेंस बि कई वई हिकु इवेंट टाइप हिकु शइ कई वई जंहिंमें मोर देन 70 जेके असांजा डाकू आहिनि जेके असांजा धाड़ेल आहिनि उन्हनि सरेंडर कयो आहे। हीअ मुंहिंजे ख़्याल में इतिहास में पहिरीं दफ़ा थींदो हूंदो अहिड़ो को जेको अमल आहे जेको थियो आहे इतिहास में इहो पहिरीं दफ़ा थियो हूंदो। कॾहिं ईअं नज़र कोन आयो हूंदो त केरु सरेंडर करण जे लाइ आयो हुजे उनजे लाइ इवेंट क़ाइमु कयो हुजे। पर सिंध हुकूमत हमेशह वांगुरु अनप्रिडिक्टेबल ई रही आहे कॾहिं बि कुझु बि थी वेंदो आहे त इहा सिंध हुकूमत अगेन हिकु अहिड़ो क़दम खयो आहे जंहिंजे लाइ शायदि केरु सोचे नथो सघे ऐं जंहिंजे लाइ इहो सिर्फ़ु ईअं कोन थियो आहे त ओवरनाइट खां हिकिड़ी शइ थी वई आहे। ज़ाहिर आहे उन में डिफरेंट शयूं थियूं आहिनि उन में पुलिस इन्वॉल्व आहे उन में रेंजर्स इन्वॉल्व आहे उसमें गवर्नमेंट इन्वॉल्व आहे गॾोगॾु कुझु अंडर कवर जेके असांजा जेके सिपाही हूंदा आहिनि उहे इन्वॉल्व आहिनि। सो खोड़ सारी टीम इन्वॉल्व आहे। ॿुधण में इहो पियो अचे त जेतिरा जेके धाड़ेल आहिनि उन्हनि सरेंडर कयो आहे ओतिरा या उनखां वधीक अहिड़ा उहे धाड़ेल आहिनि जेके ज़ाहिर इन मुक़ाबले में पंहिंजी ज़िंदगी जी बाज़ी बि हाराए विया आहिनि। त ईअं न आहे त कोई ओवरनाइट को थी वियो हुजे बट हाणे उन्हनि सभिनीनि जो इहो ई चवणु आहे त ज़िंदगी खे कुझु बहितरी जी तरफ़ ॾिसजे ऐं हाणे इहो गवर्नमेंट जो बि चवणु आहे त स्पेसिफिकली शिकारपुर जंहिंखे असां धाड़ेलनि जो हब सम्झंदा हुआसीं जिथे असांखे लॻंदो हो त शायदि हिन टाइम खां पोइ असां वञी ई कोन था सघूं ऐं अगरि केरु वेंदो हो त 90% जेके माण्हू आहिनि उहे किथे न किथे इन कल्चर खां इफेक्ट थींदा हुआ। सो उते इहो अमल थियो आहे ऐं जेको पंजाब जी तरफ़ जेको रोड वञी रहियो आहे उते इहो अमल थियो आहे। उते इहे तमामु जेके माण्हू आहिनि उन्हनि सरेंडर बि कयो आहे पंहिंजा हथियार। ऐं जॾहिं सरेंडर करण वारो जेॾीमहिल उहो इवेंट हली रहियो अगरि तव्हां ॾिसी चुका आहियो त ज़रूरु तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सां इतफ़ाक़ कंदो ऐं अगरि तव्हां न ॾिठो आहे त प्लीज़ वञी ॾिसिजो बिकॉज़ जेतिरो असलो उन्हनि वटि हो उहो शायदि ई कंहिं अहिड़े कल्चर में कंहिं डाकू क़ौम वटि या कंहिं धाड़ेल क़ौम वटि एतिरो असलो हुजे उन्हनि वटि एतिरो असलो हो जेको हिन वक़्तु क़ाबू कयो वियो आहे। सो अॼु न सुभाणे उहो असलो सुभाणे असांजी ज़ाहिर फोर्सिस खे ई कमु ईंदो बिकॉज़ पाकिस्तान खे बि डिफरेंट जॻहियुनि ते डिफरेंट ख़तरा आहिनि त उन में बि इहो अमल जेको आहे उहो बि सुठो थियो आहे। प्लस असांजो जेको हिकु अमन वारे
पाकिस्तान जो या अमन वारे सिंध जो हिकु नारो आहे उन खे बि असां ख़ूबसूरत नमूने असां सजाए सघंदासीं। दुआ इहा ई आहे त अगरि ॿियो किथे बि अगरि कहिड़ा अहिड़ा आहिनि, छो त सिर्फ़ु इहो शिकारपुर जो मसइलो न आहे, ओवरऑल सरी जेका ही पट्टी आहे उनजो इहो मसइलो आहे। सो अगरि ॿियो किथे बि के अहिड़ा असांजा जेके धाड़ियल जेके आहिनि उहे अगरि वेठा आहिनि त उन्हनि खे बि इहा ई गुज़ारिश आहे त उहे चवंदा आहिनि त आसान लफ़्ज़नि त होश जा नाखून वठो। सो होश जा एक्चुअली हिन वक़्तु आहे त होश जा नाखून वठो, बिकॉज़ ही उहो वक़्तु आहे जंहिं टाइम ते तव्हांखे ऑफर मिली रही आहे। अॼु न सुभाणे ख़ात्मो त हिनजो थियणो आहे, बुराई जी कॾहिं का जीत कोन थींदी आहे। सो अॼु न सुभाणे ख़ात्मो त हिनजो थियणो आहे। छो न इन ख़ात्मे जे पहिरें क़दम ते पंहिंजी ज़िंदगी संवारण जी कोशिशि कयो ताकी अॻियां जेका ज़िंदगी आहे उहा महफ़ूज़ नमूने गुज़री सघे। अच्छा, हिकु ॿी शइ जेका मां पंहिंजे प्लेटफॉर्म जे थ्रू बि ज़ाहिर पंहिंजे उन्हनि तमामु जेके धाड़ियल सां खे ॾिसी रहिया आहिनि या ॾिसंदा रहंदा आहिनि उन्हनि ताईं बि मां इहो मैसेज पहुचाइणु चाहियां थी त न सिर्फ़ु इहा तव्हांजी ज़िंदगी जी ॻाल्हि आहे, तव्हांजे घर वारनि जी ज़िंदगी जी बि ॻाल्हि आहे। सिंध हुकूमत इहो बि मेक श्योर कयो आहे त जेके धाड़ियल हिन वक़्तु ज़ाहिर जेके क्रिमिनल जेके इवेंट आहिनि उन्हनि जे हथां अगरि थिया आहिनि त ज़ाहिर उन्हनि जी सज़ा उन्हनि खे काटणी ई आहे। ईअं न आहे त उन्हनि खे हींअर माफ़ी ॾिनी वई आहे, उन्हनि जी सज़ा ज़ाहिर उन्हनि खे मिलणी आहे। थी सघे थो त हिन सरेंडर खां पोइ शायदि बिकॉज़ असांजो कानून बि इहो ई आहे त जॾहिं तव्हां पाण सरेंडर कयो था त ज़ाहिर तव्हांजी सज़ा में किथे न किथे माफ़ी बि थींदी आहे। त थी सघे थो सज़ा घटि हुजे पर सज़ा मिलणी ज़रूरु आहे उन्हनि सभिनीनि खे। उन ते जेके तव्हांजा घर वारा आहिनि उन्हनि जो इहो सिंध हुकूमत मेक श्योर कयो आहे त उहे कंहिं तकलीफ़ में न हुजनि, उन्हनि जो मंथली जेको फाइनेंशियल जेतिरो सपोर्ट थी सघे थो उहो थिए ऐं उन्हनि जी जेका सेफ्टी सिक्योरिटी आहे उन ते को क्वेश्चन मार्क न अचे। इहो हिकु ॾाढो ज़बरदस्त क़दम आहे जेको खयो वियो आहे ऐं आई गेस ही उहो क़दम आहे जेको सुभाणे हिकु अमन वारी जेका धरती आहे असांजी उन जो मुज़ाहिरो बि करे रहियो आहे ऐं उहे तमामु जेके शयूं असांखे पहिरीं पास्ट में असांखे नज़र ईंदियूं इंशाअल्लाह होपफुली हाणे उन तरीक़े सां उहे शयूं इंशाअल्लाह नज़र न ईंदियूं। अच्छा जी, हीअ त नज़र न ईंदियूं, इंशाअल्लाह इन ते अमल बि थींदो छो त हीउ पहिरियों स्टेप 70 हिकु वॾो नंबर आहे उहो जेको असांखे मिलियो आहे त उहो 70 नंबर को नंढो नंबर न हूंदो आहे, इलाही वॾो नंबर आहे। सो इहो इन जो पहिरियों क़दम त अहिड़ो ज़बरदस्त तरीक़े सां खयो वियो आहे। इंशाअल्लाह मां चाहियां थी त अहिड़ा खोड़ सारा क़दम खया वञनि ताकी हिकु ख़ूबसूरत पाकिस्तान हिकु ख़ूबसूरत सिंध असांखे मिले। बट जेको एक्चुअली सिंध में ॿियो थी रहियो कुझु थी रहियो आहे, पाकिस्तान में जेको एक्चुअली थी रहियो आहे, मां थोरो सो उन ते बि नज़र विझणु चाहियां थी। असां वटि नॉर्मल महांगाई जी जेका बहस आहे उहा नॉर्मली हिन वक़्तु हर जॻह ते हली रही आहे, डिफरेंट शयुनि ते डिफरेंट प्लेटफॉर्म्स ते हली रही आहे। ज़िंदगी जी जेके आम अशियाऊं आहिनि उन्हनि ते हली रही आहे, गोल्ड प्राइज़िस ते, सिल्वर प्राइज़िस ते, डिफरेंट शयुनि ते हली रही आहे। बट छा तव्हांखे ख़बर आहे त इहा जेका महांगाई आहे इहा हिकु हिडन हिडन कंहिं प्रोसीजर वांगुरु तव्हांजी ज़िंदगी में कीअं शामिलु थींदी थी वञे। नॉर्मली तव्हां ब्रांड्स खे ॾिसो, पहिरीं असांखे लॻंदो हो त असां जेको नॉर्मल अगरि असां कंहिं ब्रांड तां नॉर्मल बि को सूट वठूं था त उहो शायदि हिकु आम मिडिल क्लास माण्हू जी पहुच में हूंदो। बट हाणे जेके नॉर्मल सूट्स आहिनि उहे बि हाणे पेमेंट कंदे वक़्तु ईअं लॻे थो त हिकु लग्ज़री शइ आहे जेका तव्हां ख़रीदी आहे। सो हीअ जेको अमल असां वटि थी रहियो आहे, आई एम श्योर त इहो अमल बि असांजे काफ़ी सारनि माण्हुनि खे डिस्टर्ब करे रहियो आहे। न सिर्फ़ु उहे ब्रांड्स इहो अमल करे न सिर्फ़ु पंहिंजो जेको कंज़्यूमर आहे उनखे परे करे रहियो आहे, बल्कि ज़ाहिर आम जेको मिडिल क्लास माण्हू आहे उनजी ज़िंदगी खे बि तकलीफ़ में आणे रहियो आहे। बिकॉज़ जॾहिं तव्हां उन्हनि शयुनि जी तरफ़ वञो था त तव्हांखे उन खां वधीक ज़ाहिर उनखे पंहिंजी प्रमोशन जे लाइ सेलिब्रिटीज़ खे हायर करिणो पए थो, डिफरेंट जेके कैंपेन्स आहिनि उहे हलाइणा पवनि था, त उनजी कॉस्ट हिकु अलॻि कॉस्ट आहे। सो जॾहिं तव्हां उन्हनि जी पेमेंट्स ते वञो था त ईअं लॻे थो त शायदि उन्हनि जी तव्हां सिर्फ़ु कॉस्ट पे करे रहिया हो, बल्कि जेको मटीरियल आहे उनजी न, उहो मटीरियल उहो ई आहे जेको आम मार्केट में इन तरीक़े सां मटीरियल रखियल आहे। ख़ैर जी, इहे तमामु शयूं जेके मार्केट में थी रहियूं आहिनि ऐं जेके तकलीफ़ ते अमल असां सभिनी जी ज़िंदगी में अची रहिया आहिनि हिन वक़्तु जेके असांखे औरतूं ॾिसी रहियूं आहिनि, आई एम श्योर त उन ॻाल्हि खे सेकेंड कंदियूं त असां जॾहिं बि ब्रांड्स ते वेंदा आहियूं हिकु नॉर्मल सूट वठण जे लाइ त ईअं लॻंदो आहे त ख़बर न आहे को ईद जी शॉपिंग ते असां निकिता आहियूं, ख़बर न आहे कहिड़ी शॉपिंग ते निकिता आहियूं जो एतिरा बिल असां वटि ठही रहिया आहिनि। सो हाणे मूंखे लॻे थो आहिस्ते आहिस्ते असांजो जेको ब्रांड्स जो कल्चर आहे, धाड़ेल कल्चर त असां ख़तमु करण जे पोयां आहियूं, बट ब्रांड जो जेको कल्चर आहे आहिस्ते आहिस्ते मूंखे लॻे थो उहो बि किथे न किथे असां पाण पंहिंजे हथनि खां असां विञाए रहिया आहियूं या ब्रांड्स पंहिंजो जेको कंज़्यूमर आहे उहो हिन वक़्तु विञाए रहियो आहे। शोभी भाई सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम शोभी भाई, छा हाल आहे, ख़ैरियत सां आहियो? वालेकुम अस्सलाम। सिंध खां देखो कैसे, हाँ सलाम सिंध। ये है
कैसे हैं आप सुबह? खैरियत से हैं? ठीक है, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ट्रैफिक मिला आज आपको रास्ते में? ट्रैफिक नहीं मिला, बिल्कुल नहीं, झूठ नहीं बोलता। वाकई नहीं मिला? हाँ जी, बिल्कुल नहीं मिला। मेरे रास्ते में किसने स्पेशली ट्रैफिक बिछाया था आज? जो मेरा रूट है वो मुझे बिल्कुल आज क्लियर मिला काफ़ी दिनों के बाद, क्योंकि मैं तारिक रोड से आता हूँ। हाँ। तो मुझे शाहरा वो बिल्कुल साफ़ मिली। तो उसके अलावा मैं एक और रास्ते से आता हूँ यहाँ DHA वाले, तो वो मुझे ट्रैफिक मिलता है ज़रूर। हाँ। तो मैंने कहा आज यहाँ से जाके देखें तो क्लियर मिला। लेकिन वहाँ। ये हुआ कि जल्दी आने के बावजूद भी मैंने बाहर कचहरी लगा ली, क्योंकि आपको हाँ। पता है यहाँ वो तो हम क्योंकि सकाफत के आज ज़्यादा हम ट्रेंड की सकाफतों की ज़्यादा हम डिस्कशन कर रहे हैं, तो वो तो मुझे लगता है कचहरी तो हमारी सकाफत का हिस्सा है, वो ना हो ऐसा कैसे हो सकता? तो वो कहते हैं ना, बातें कभी ख़त्म नहीं होती। हाँ। बातें करते करते 5 मिनट लेट हो गया आते आते। कोई बात नहीं, देर आए दुरुस्त आए। अच्छा, ये जल्दी सा कुछ ॿियूं ॻाल्हियूं मां करणु चाहियां थी। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जूं ॻाल्हियूं करणु चाहियां थी। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स डिफरेंट प्रोजेक्ट मार्केट में खणी आयो आहे ऐं जी सभिनी खां पहिरीं ॻाल्हि कयूं था DHA फेज़ 1 जहिड़ी प्राइम लोकेशन ते मौजूदु आहे क्रीक गोल्ड सेंटर, जंहिंमें फर्निश्ड अपार्टमेंट जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि, जंहिंमें लग्जरी अपार्टमेंट्स मौजूदु आहिनि। 3, 4, 5 कमरनि जा लग्जरी अपार्टमेंट्स आहिनि जेके क्रीक गोल्ड सेंटर तव्हांखे ॾेई रहियो आहे। डाउन पेमेंट 20 लख रुपया करणी आहे, मंथली 1 लख रुपयो पे करिणो आहे ऐं क्रीक गोल्ड सेंटर में तव्हां पंहिंजो अपार्टमेंट बुक कराए सघो था। क्रीक गोल्ड सेंटर में शॉप्स भी मौजूद हैं, जंहिंजे लाइ इनिशियली तव्हांखे 3.5 लख रुपया ॾियणा आहिनि, मंथली 25,000 रुपया ॾियणा आहिनि ऐं जी क्रीक गोल्ड सेंटर में तव्हां पंहिंजो शॉप बि बुक कराए सघो था। प्रीमियम ब्लॉक अची रहियो आहे जंहिंमें घर ऐं प्लॉट्स मौजूदु आहिनि, जंहिंजे लाइ तव्हांखे मंथली 20,000 रुपया ॾियणा आहिनि ऐं तव्हां पंहिंजा घर या पोइ पंहिंजो प्लॉट हासिल करे सघो था। मलीर कैंट जहिड़े ज़बरदस्त इलाइक़े हुनजे क़रीब खोखरा पार मेन रोड ते अची रहियो आहे MTR 1 चेज़ मॉल, जेको फ्यूचर में सरमायाकारी जो हिकु बहितरीनु मौक़ो तव्हां सभिनी खे ॾेई रहियो आहे। उते जी तव्हां अगरि शॉप हासिल करणु चाहियो था, इनिशियली 2 लख रुपया ॾियणा आहिनि, मंथली तव्हांखे 5,500 रुपया ॾियणा आहिनि ऐं तव्हां MTR 1 चेज़ मॉल में पंहिंजी शॉप बुक कराए सघो था। गॾोगॾु नॉर्थ सिटी सेंटर, जंहिंमें सेमी फर्निश्ड अपार्टमेंट मौजूदु आहिनि, जंहिंजे लाइ इनिशियली तव्हांखे पेमेंट ॾियणी आहे 3 लख रुपया, मंथली 15,000 रुपया ॾियणा आहिनि ऐं नॉर्थ सिटी सेंटर में तव्हां पंहिंजो सेमी फर्निश्ड अपार्टमेंट बुक कराए सघो था। नॉर्थ सिटी सेंटर में शॉप्स मौजूदु आहिनि, जंहिंजे लाइ इनिशियली तव्हांखे ॾियणा आहिनि 2 लख रुपया, मंथली तव्हांखे 5,000 रुपया ॾियणा आहिनि ऐं तव्हां उते पंहिंजी शॉप बि बुक कराए सघो था। तमामु प्रोजेक्ट्स GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जे बैनर जे हेठां ठही रहिया आहिनि। तमामु प्रोजेक्ट जेको पेमेंट स्केड्यूल आहे उहो फ्लेक्सिबल आहे ऐं 5 सालनि में तव्हांखे इहे तमामु पेमेंट्स ॾियणियूं आहिनि। जल्दी सां वञो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जी तरफ़, पंहिंजो घर, पंहिंजो प्लॉट, पंहिंजो अपार्टमेंट या पोइ पंहिंजो शॉप बुक करायो। इन सां गॾोगॾु ॻाल्हि कयूं था सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जी। टपाल मेज़बान पंहिंजे सार्फ़िन जे लाइ ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी आयो आहे, टपाल मेज़बान जश्न जमालो TV शो जी शक्ल में। तव्हां इन कैंपेन जो हिसो कीअं था थी सघो? तव्हांखे टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट ख़रीदणो आहे, उन में मौजूदु जेको कूपन आहे उनखे फिल करिणो आहे ऐं उनखे विझी छॾिणो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जे क़रीबी ड्रॉप बॉक्स में ऐं बसि तव्हां शामिलु थी वेंदो हिन कैंपेन में ऐं तव्हां बि खटी सघंदो खोड़ सारा इनामात। शोभ भाई जी तरफ़ अंदाज़ी, शोभ भाई छा शामिल थी रहियो आहे? बड़ी खूबसूरत मनकबत है और बड़े लोगों ने सुनी। सादिक हुसैन बल्तिस्तानी असल में उन्हीं की है, फिर बाद में जब जो और ज़्यादा फेम हुई तो वो अमजद हुसैन बल्तिस्तानी एक छोटे बच्चे थे। बताता ये चलूँ कि सतपारा झील हमारा जो गांव है गासिंग जी बल्तिस्तान में, उससे ज़रा सा आगे ये सादिक हुसैन बल्तिस्तानी है, खरमंग है ये बाई कास्ट। तो मेरी बड़ी अच्छी दोस्ती भी है इनसे, बड़ी अच्छी, बहुत अच्छी सलाम दुआ है। तो मैं कोशिश करता हूँ ये मनकबत आपको सुनाऊँ। बिस्मिल्लाह करते हैं जी। हश्र में क़याम मिलेगा उसको जिसको नाम अली अली कहना आएगा।
अली अली। जानम फिदाए हैदरी या अली अली अली। अली इमाम मनस्तो मनम गुलाम अली। अली इमाम मनस्तो मनम गुलाम अली। हजार जान गिरा है बल फिदाए नाम अली। अली जानम फिदाए हैदरी या अली अली अली। मोहम्मद मेरा दिल तो सीना अली। मेरे जीने का वाहिद करीना अली। दीन इस्लाम का है नगीना अली। हक की मंजिल का पहला है जीना अली। दश्त में अब्र का पहला कतरा अली। मेरा मुर्शिद भी आका मौला अली। मौला अली 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 अली। हर सू सदाए हैदरी या अली 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 मौला ज़बरदस्त जी। टाइम है ब्रेक जो जल्दी से ब्रेक की तरफ हलूँ तो इंशाल्लाह वापस थी अपन प्यारन प्यारन मेहमान से तव्हांखे मिल रहींदासीं प्यारी प्यारियूं ॻाल्हियूं प्रोग्राम में कंदासीं। वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी तव्हां सभिनी खे ॿुधाईंदा हलूं त टपाल मेज़बान जेका सिंधी नंबर 1 ते आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे जंहिं तहत तव्हां खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। करिणो तव्हांखे छा आहे तव्हांखे टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट ख़रीदणो आहे उन में मौजूदु कूपन खे तव्हांखे फिल करिणो आहे ऐं उनखे विझी छॾिणो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जे क़रीबी ड्रॉप बॉक्स में। ऐं बसि तव्हां बि शामिलु थी वेंदो टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो में। महिमान सां असां गॾु आहिनि। महिमान जे तारीफ़ तरफ़ हलूं था। सभिनी खां पहिरीं हिन तरफ़ असां गॾु जेका पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे पाण जो ताल्लुक़ जेको आहे उहो मेडिकल फील्ड सां आहे। पाण जी कंसल्टेंट सोनोग्राफी आहिनि। असां गॾु डॉक्टर महविश मुस्तफ़ा साहिब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। कीअं हो ख़ैरियत सां हो ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्लाह जो शुक्र। ज़िंदगी कीअं आहे महविश साहिब? ज़िंदगी बस ॾाढी फास्ट थी वई आहे पर
बसि हले थी पई। हले थी पई ज़िंदगी फास्ट हुजणु खपे तव्हांजे ख़्याल में? फास्ट थी वई आहे, हुजणु त न खपे पर थी वई आहे, छो जो थी वई अॼुकल्ह आहे। जेको आहे मतिलबु हर कोई माण्हू प्रैक्टिकली जेको हर शइ में इन्वॉल्व थिए थो ऐं हस्बैंड वाइफ ॿई जॉब्स वग़ैरह सारा सिस्टम हलनि था पिया, त बसि पोइ इन करे जल्दी जल्दी चक्कर में फास्ट हर शइ फास्ट थी वई हर शइ फास्ट थी वई आहे बिल्कुलु। अच्छा इन ते तबसरो थियण वारो आहे बिकॉज़ सिर्फ़ु इहा ज़िंदगी सिर्फ़ु लफ़्ज़ी मायने में फास्ट न थी आहे। असां एक्चुअली ॿियनि अहिड़ा कॉर्नर्स आहिनि जंहिंमें पंहिंजी ज़िंदगी खे असां फास्ट कयो, जिन बारे में इंशाल्लाह अॼु प्रोग्राम में ॻाल्हाइबो। अच्छा उन सां गॾोगॾु अॼु हिकु ॿी पर्सनैलिटी असां गॾु तशरीफ़ फरमा आहे। पाण जनाब जेके आहिनि इंटरनेशनल रेसलर बि आहिनि, ॿ दफ़ा एशियन चैम्पियन रही चुका आहिनि, इन सां गॾोगॾु पाण जी फॉर्मर सिल्वर हैवी वेट चैम्पियन बि आहिनि, हिन वक़्त जा पाकिस्तान जा हैवी वेट चैम्पियन आहिनि। असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि जनाब चैम्पियन शेर ख़ान साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कीअं अस्सलाम। हो, ख़ैरियत सां हो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह तबियत ठीकु आहे? शुक्र। ज़िंदगी कीअं आहे शेर ख़ान साहब? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद। सबसे पहले आपके इस चैनल को मेरा सलाम और पूरे सिंध को मेरा सलाम। बिल्कुल अच्छी लाइव गुजर रही है और स्पोर्ट्स के हवाले से भी बच्चों को मोटिवेशन भी चल रही है और एप्रिसिएशन भी होती जा रही है। और अल्हम्दुलिल्लाह आगे फोकस है इंशाअल्लाह ताला मज़ीद अचीवमेंट्स का। इंशाल्लाह बहुत अच्छी बात है। और ज़िंदगी तो अभी बहुत कुछ है ज़िंदगी में करने को। वो कहते हैं ना हर दिन एक नई चीज़ होती है जो आप सीख रहे होते हैं या आप किसी को सिखा रहे होते हैं। तो ये इस अमल को अगर देखा जाए तो बहुत कुछ है करने को और बहुत कुछ है लोगों को सिखाने को और सीखने को। तो ज़रूर इंशाल्लाह तव्हांजी तमामु जेका जर्नी रही आहे हिकु रेसलर जी, उन ते बि ज़रूर ॻाल्हाइबो। गॾोगॾु हिकु ॿी पर्सनैलिटी असां गॾु तशरीफ़ फरमा आहे जनाब ॾाढी ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक आहिनि, खोड़ सारा गीत तव्हां हिननि जा ॿुधिया हूंदा, हर जॻह ते जनाब जा परिस्तार आहिनि, ॾाढी मिठी ॾाढी मधुर आवाज़ अथनि। असां गॾु ॾाढा ज़बरदस्त सिंगर तनवीर अली साहबनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं हो, ख़ैरियत सां हो, ख़ुशि आहियो? अल्लाह से करम। तबियत ठीक? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं आहे तनवीर ॾाढी साहब? बहितरीन माशाल्लाह, हेॾा सुहिणा सुहिणा माण्हू वेठा आहिनि सभई साम्हूं। हा बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा सुहिणनि माण्हुनि में ब्लैक कलर पाए वधीक सुहिणो थियण जी कोशिशि कयो पिया तव्हां, जेका राज़ छा आहे ब्लैक कलर जे पोयां? जेका माई तकड़े इस्त्री कई। अच्छा ब्लैक चवंदा आहिनि त जेके डार्क कलर्स हूंदा आहिनि उहे आसानी सां इस्त्री थींदा आहिनि। हा बसि घर वारनि जी जेका फरमाइश हुजनि छा कयूं। हा भई घर वारनि जी फरमाइश ॿुधणु ॾाढी ज़रूरी आहे। इन सां इन जो मतिलबु त घर वारनि जी फरमाइश जो मान रखियो वेंदो आहे बिल्कुलु, हर हिते। दफ़े। माशाल्लाह छा थी रहियो आहे? बसि साली साल घुमूं फिरूं पिया, नवां कुझु प्रोजेक्ट आहिनि उन ते कमु हले पियो, दुआ कयो इंशाल्लाह दिसंबर खां पहिरीं लॉन्च थींदा। इंशाल्लाह ज़रूर। दिसंबर त हूअं बि सीज़न आहे, इंशाल्लाह बिल्कुलु बिल्कुलु। काफ़ी सारी शयूं आहिनि जेके दिसंबर में थी ॿुधंदियूं आहिनि, सो सीज़न आहे इहो त हलणो कमु ई हले पियो आहे। असांजो। बिल्कुलु। अच्छा जी डॉक्टर महेश तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि। सभिनी खां पहिरीं त मां अक्सर जंहिंजी जेका फील्ड हूंदी आहे मां ज़रूरु इहो ॼाणण जी कोशिशि करणु चाहींदी आहियां, बिकॉज़ मूंखे लॻंदो आहे त कॾहिं कॾहिं तव्हां पंहिंजी ॻाल्हियुनि मां ॿिए कंहिंखे इंस्पिरेशन ॾेई रहिया हूंदा आहियो या उनखे को रस्तो ॾेखारे रहिया हूंदा आहियो या उनजे सवाल जो जवाबु तव्हां इनडायरेक्टली ॾेई रहिया हूंदा आहियो। त मां ज़रूरु पुछंदी आहियां त तव्हांजो हिन फील्ड में अचण जो मक़सदु छा आहे? मुंहिंजो हिन फील्ड में अचण जो मक़सदु छड़ो इहो ई हुओ की मां जेको आहे ह्यूमैनिटी खे सर्व करां। छो जो डॉक्टर थियणु मतिलबु इहो ई हूंदो आहे की बाबा असांखे पेशेंट्स खे सर्व करिणो आहे। पर जॾहिं मां हिन फील्ड में आई आहियां त मां हाणे रियलाइज़ कयो आहे की जेको फिज़िकली इल जेका माण्हू हूंदा आहिनि उहो त क्योर थी वेंदा आहिनि, पर मेंटली जेका मतिलबु जेका इल हूंदा आहिनि उन्हनि खे जेको आहे मतिलबु ट्रीट करणु ॾाढो मुश्किल आहे। असां उनखे निग्लेक्ट करे छॾंदा आहियूं। तो जीअं हाणे अक्टूबर जो महीनो आहे मेंटल हेल्थ जे हवाले सां, तो मां चवंदी आहियां की हर माण्हू खे जेको आहे पंहिंजी फिज़िकल सां गॾु मेंटल हेल्थ जो बि ख़्यालु रखणु घुरिजे। इहो ई रीज़न आहे की मां हाणे माण्हुनि जी जेको आहे इहो जॾहिं मां ट्रीटमेंट वठणु ईंदा आहिनि त मां उनजी काउंसलिंग लाज़मी कंदी आहियां की गॾो गॾु पंहिंजो जेको आहे मेंटल हेल्थ जो बि ज़रूरु ख़्यालु रखो। छो जो तव्हां मेंटली सही हूंदो त तव्हां फिज़िकली बि ओतिरो ई परफॉर्म करे सघो। सही। अच्छा हिकु बिकॉज छो त मेंटल हेल्थ जी तव्हां ॻाल्हि स्टार्ट ई करे छॾी आहे, त मुंहिंजो जेको परसेप्शन आहे उहो इहो आहे त मेंटल हेल्थ असां वटि सुठा सुठा डॉक्टर्स बि मौजूदु आहिनि, ट्रीटमेंट्स मौजूदु आहिनि, थेरेपीज़ आहिनि जेके थी रहियूं आहिनि, बट छो त असां मेंटल हेल्थ खे उन तरीक़े सां असां कॉन्शियसली वठंदा कोन्ह जीअं तरीक़े सां असां बाक़ियुनि शयुनि खे वठंदा आहियूं। मुंहिंजो हिकिड़ो रीज़न आहे न, त जीअं ई साइक्रेटिस्ट जो नालो वठंदासीं त चवंदो छो तव्हां चरियनि जे डॉक्टर ॾे वेंदो। ऐं बाबा चरियनि जे डॉक्टर न, उहो तव्हांजी काउंसलिंग कंदा, तव्हांजो जेको तव्हांखे जेकी शइ ट्रिगर करे थी तव्हांखे उनखे जेको आहे उहो कंदा। हाणे कोई माण्हू अगरि कोई ॿार बि आहे बिलफर्ज़ उनखे ॾाढो गुस्सो अचे थो, असां उनखे निग्लेक्ट कंदो न ॿार आहे, पर न उहो उनखे कोई इशू आहे। बिल्कुलु उनखे जेको आहे तव्हां जेको आहे हा नंढे लाइ कुझु मां वठी हलंदो त पोइ वॾे लाइ जेको उहो क्योर थी वेंदो हिकिड़े क़िस्म सां। पर असां उनखे छॾे ॾींदा आहियूं, असां न हाणे असां पंहिंजी धीउ खे वठी वेंदासीं, उनखे माण्हू चवंदा की जेको आहे तो बाबा चरियनि जे डॉक्टर ॾे वञे थी, जो हीअं रिश्ता न थींदा, हीअं न थींदो। मतिलबु
सही आहे सही घणा सारा means का सोसाइटल substance स्टिग्मा आहे असां वटि हुनजो मसइलो एक्चुअली रहियो आहे बल्कि असां त छो ॿारनि ते त आहिस्ता आहिस्ता बिकॉज असां अहिड़ा प्रोग्राम बि करे रहिया आहियूं असां अवेयर थियण जी कोशिशि बि करे रहिया आहियूं त इहे शयूं सभु शयूं थी रहियूं आहिनि त ॿारनि जे बिहेवियर्स ते त वरी बि कमु थी रहियो आहे बट पोइ ॾींहंनि कंहिं डॉक्टर सां गुफ़्तगू थी त मां एक्चुअली शॉक थी वियमि त तव्हांजो बिहेवियर कंहिं तरीक़े सां चेंज थिए थो गुफ़्तगू कुझु इन तरीक़े सां हली पए त माण्हू ज़ाहिर गहमा गहमी जो जेको आहे मुआशिरो आहे त हर माण्हू पंहिंजे पाण खे परफेक्ट ॾिसणु चाहे थो त तव्हां अगरि पंहिंजे पाण में का ख़ामी बि कढियो था न इहो बि हिकु मेंटल डिसऑर्डर आहे तव्हांजे अंदरि त तव्हांखे पंहिंजे अंदरि ख़ामी जेका नज़र थी अचे सो एतिरी शइ बि तव्हांजे ज़हन खे किथे न किथे इफेक्ट करे रही आहे इलाही ज़रूरी आहे हिन वक़्त जो जेको दौरु आहे उन में काउंसलिंग ऐं मेंटल हेल्थ ते कमु करणु इलाही ज़रूरी आहे थी बि रहियो आहे पर शायदि अञा हिकु वॾो खला आहे जंहिंमें कमु करिणो आहे ऐं जंहिंमें माण्हुनि खे ॿुधाइणो आहे त मेंटल हेल्थ ते कमु करण जो मतिलबु इहो न हूंदो आहे त चरे खे सिधो करणु इहो तव्हांजी वेलबींग जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे अच्छा शेर खान साहब असां अगरि तशरीफ़ फरमा हैं शेर खान साहब ज़रा आपके बारे में जानते हैं पहले तो मुझे ये जो एक वो जब भी हम किसी बॉडी बिल्डर से मिलते हैं किसी रेसलर से मिलते हैं तो एक अलग ऑरा होता है ना उनका सिटिंग स्टाइल और उनका बोलने का तरीका ये क्या ट्रेनिंग का हिस्सा होता है सिखाते हैं या ये बाय बर्थ मिली हुई होती है जी बिल्कुल ये सिखाया भी जाता है क्योंकि बाज़ औक़ात जो है वो कोई स्कूल का स्टूडेंट या कोई मिसाल के तौर पे कोई कॉलेज का स्टूडेंट नहीं होता ये एक अलग ही फील्ड है हाँ। और ये चूँकि पाकिस्तान में भी नहीं है और पाकिस्तान से जब हम छोटे से थे तो हमने टीवी पे ही देखा था तो जब हमने उस काबिल हुए सीखा तो जाके अभी WWE के प्लेयर्स से भी मिलते हैं उनसे जैसे सऊदी अरेबिया आते हैं प्लेयर खेलने के लिए तो उनसे गेट टुगेदर होते हैं हाँ। तो ये जस्ट कि पाकिस्तान तो इस चीज़ को थोड़ा सा नेगेटिव भी लेकर जाता है लेकिन इसको जो है वो पाकिस्तान से बाहर जब देखा जाए तो इसको बड़ा पॉजिटिवली गेम है बड़ा अच्छा गेम है एंटरटेनमेंट भी है इसमें फिजिकली देखा जाए और मेंटली देखा जाए तो बड़ा जो है वो ये थोड़ा हार्ड है गेम रिस्की भी है इसमें इंजरीज भी काफ़ी हो जाती हैं तो बिल्कुल ये ऐसे इसमें आई गेस इसीलिए बिकॉज ज़ाहिर एक रिलीजियस इम्पैक्ट है हमारे ऊपर तो इसलिए भी शायद हम इसको उस तरीके से देख रहे होते हैं लेकिन अब तो बहुत सारे ऐसे मेथड्स आ गए हैं कि आप गेम की हदूद आप तय करके उस गेम को आगे बढ़ा सकते हैं जैसे और सारी बॉक्सिंग हो रही है डिफरेंट और चीज़ें हो रही हैं तो हम हदूद में रह के भी उस गेम को प्रमोट कर सकते हैं आपने रेसलर्स की बात की इंटरनेशनल प्लेयर्स की बात की किन किन से मिले हैं आप मैं तो तकरीबन सबसे मिला हूँ अल्हम्दुलिल्लाह रोमन रेंज से भी उसमें मिला था क्या नाम है सऊदी अरेबिया के अंदर ये लॉकर रूम के अंदर अपने इसी टाइटल के साथ और उसके अलावा काफ़ी रेसलर से मैं मिल चुका हूँ अल्हम्दुलिल्लाह और इवन के उनसे मैं डार्क इवेंट्स भी खेल चुका हूँ और अभी रिसेंटली मेरा जो था वो मैक्सिको के रेसलर के साथ इवेंट था जो कि नेपाल के अंदर हमारा एक इवेंट है अभी दोबारा फिर नेपाल में 22 नवंबर को एक इवेंट है तो काफ़ी हमारे खिलाड़ी भी यहाँ से ज़्यादा से ज़्यादा हमारे पाकिस्तान में 3 इंटरनेशनल रेसलर्स हैं और मैं तीसरे नंबर पे हूँ तो बाकी और प्लेयर हैं वो भी जा रहे हैं खेलने के लिए तो माशाल्लाह से इस तरह गेट टुगेदर होते रहते तो पाकिस्तान अच्छा बचपन से क्योंकि ज़ाहिर है ये वो स्पोर्ट है जो हम ज़ाहिर स्पोर्ट्स कुछ ऐसे होते हैं जो हम जिनको हम खेल नहीं सकते जैसे आपके पाकिस्तान में कॉमन नहीं है तो बच्चे खेल नहीं सकते लेकिन कहीं ना कहीं किसी न किसी घर में कोई ना कोई WWE का फ़ैन ज़रूर होता होगा तो आई एम श्योर आपके घर में भी ऐसे ही होता होगा बचपन में जिसको कोई रहा था कि इससे मिलना है इसके जैसा बनना है देखिए सबसे पहले तो मेरे जो फादर थे वो तो फुटबॉलर थे मुझे शौक ही था रेसलिंग का तो वो जब मैं रेसलिंग देखता था तो वो मेरे साथ आगे घर में रेसलिंग खेलते थे वो मुझे इतना उन्होंने बेल्ट से चेयर से और टेबल पे उठा के उन्होंने इतना मुझे कि तू रेसलिंग ना देख तू कुछ और चीज़ कर देखिए इंसान को जिंदगी में उसी चीज़ में वो आगे बढ़ता है जिसमें उसको जिस आगे बढ़ने का शौक जिसमें हो चाहे डॉक्टर हो चाहे अब मुझे रेसलर बनने का शौक था तो मैं बड़े बड़े पहलवान जो टीवी में WWE के आते थे उनसे ज़्यादा मुतासिर था तो मैं वही देखता था उन्हीं को फॉलो करता था और फेवरेट कौन सा रहा बचपन से फेवरेट ये स्टोन कोल्ड ट्रिपल एच WWE का रेसलर है अंडरटेकर वगैरह ये मेरे फेवरेट रेसलर अंडरटेकर फेवरेट था उसको तो बड़ा नेगेटिव इम्पैक्ट से देखते थे हम बचपन में हमारे तो जॉन सीना टाइप थे ना वो बड़े अच्छे लगते थे वो खूबसूरत भी थे ना वो मैं आपको एक बात बताऊं जॉन सीना एज ए एंटरटेनमेंट बाद में आया था 2002 में जिस वक्त ये WWE वर्ल्ड हमारा बचपन 2002 का ही है भैया आप हम क्या कर सकते हैं मैं काफी पहले का हूं ना इसीलिए मैं काफी पहले का तो ये मुझे लग रहा है जफर के भाई है तनवीर साहब ये जफर जा भाई 2002 में तो मेरे ख्याल में 14-15 इयर्स मेरी एज थी उस वक्त तो उस दौरान जब ये एंटरटेनमेंट थी इससे पहले फेडरेशन थी WWF थी तो फेडरेशन जिस वक्त ये खेलते थे WWE रेसलर्स तो एक दूसरे को खतरनाक तरीके से इंजरीज देते थे ब्लीडिंग ये वो तो वो किड्स नहीं देख सकते थे
तो इन्होंने ये डिसाइड किया कि आने वाली जनरेशन शायद रेसलिंग सीख ना सके, ना उनके पेरेंट्स उनको रेसलिंग की तरफ मुतवज्जे करें। तो उन्होंने फिर इसको फेडरेशन से एंटरटेनमेंट पे ले आया, ताकि इसमें ज़्यादा खून खराबा कम कर दिया। इसमें ज़्यादातर जो है वो फिजिकली फाइट्स दिखाई, जिसमें बहुत सारे रेसलर रिंग में आपस में फाइट करते हैं, जो नॉर्मली फाइट्स होती है वो दिखाई, ताकि बच्चे जो है यूथ जो है जनरेशन वो फोकस करे रेसलिंग में। इसी तरह हमने भी रेसलिंग सीखी और आगे परफॉर्मेंस सेंटर में बाकी प्लेयर्स भी खेल। जबरदस्त। कॉलर जैसा गए हैं, जल्दी से उनके प्रोग्राम में शामिल था करे बैठूं जी। अस्सलाम वालेकुम। जी नूर साहब किए हो, खैरियत से हो, खुश हो, तबीयत ठीक है? जी बिल्कुल बिल्कुल इंशाल्लाह। जी हर फील्ड जी ज़ाहिर पंहिंजी वैल्यू आहे, पाण इन फील्ड के खणी हलण पिया। तव्हांजो बचपन का कोई शौक़ रहियो आहे? शेर आहे हिननि जे लाइ ये आपके लिए शेर आ रहा है। अच्छा, बाद में तनवीर साहब हिजे करके बताएंगे जी। मुझसे काफिर को तेरे इश्क ने यूं शर्माया, मुझसे काफिर को तेरे इश्क ने यूं शर्माया, दिल तुझे देखकर धड़का तो खुदा याद आया। ओए होए 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 होए, जबरदस्त जबरदस्त, माशाल्लाह नूर अली साहब, जबरदस्त जबरदस्त। पूरी टीम के मुझे तरफा दावत तुझे अचो शब्द तक तमें घुमायूं फिरायूं, पूरी टीम के पूरे डायरेक्टर पूरी टीम एदा तमागे मुझे जमाओ वठी वो एदा सा मीटर में डाटा जो कर बच्चू बच्चू खरायूं घुमायूं फिरायूं। ओए होए होए, बेहतरीन लिक्वेशन आ असां वटि। इंशाल्लाह इंशाल्लाह, वॾी महिरबानी तव्हां असांखे दावत ॾिनी, असां क़बूल कई, वॾी महिरबानी। ये समझो दावत थी वई। वॾी महिरबानी कॉल करण जी। अच्छा जी, खोड़ सारियूं प्यारी प्यारी ॻाल्हियूं प्रोग्राम में हली रहियूं आहिनि, ऐं ज़ाहिर सीज़न भी चेंज थी रहियो आहे, त ये मच्छी पलन जूं ॻाल्हियूं बि हाणे थींदियूं। तनवीर साहब सुबुह सुबुह छा ॻाल्हि थी वई? मूंखे लॻो बचपन वात में पाणी बचपन जो मूंखे किचन जो समा यादि पियो अचे, जेको सर्दी में फिश तरंदी हुई ऐं ॾाढो अम्मी मानी सां ॾींदी हुई, त उहा प्यारी खुशबू प्यारी उहा खुशबू मूंखे एक्चुअली हिन वक़्तु फील थी आहे। ख़ैर इन खुशबू खां निकिरण जे लाइ हिकिड़ो ई ज़रियो आहे असां वटि, तनवीर अली साहबनि कुझु शामिल कयूं तव्हांजी आवाज़ में। छा शामिल थी रहियो आहे तनवीर साहब? ॾाढो ख़ूबसूरत गीत आहे, सरमद सिंह साहब जो ॻायल आहे, आहे पंहिंजो थरी लोक गीत, उहो पेश था कयूं। ज़रूर ज़रूर, बिस्मिल्लाह। कांगा सब तन खायो मारो चुन चुन खायो मास, दोने नामत खाइयो दोने नामत खाइयो दोने नामत खाइयो, माने पिया मिलन की आस। मन कूड़ा बोल बुधाए, दिल मारी ले गयो रे। कूड़ा बोल बुधाए, दिल मारी ले गयो रे। मना कूड़ा बोल बुधाए, दिल मारी ले गयो रे। ले गयो रे दिल, वो दिल मारी ले गयो रे दिल। ले गयो रे दिल, वो दिल मारी ले गयो रे दिल। मना कूड़ा बोल बुधाए, दिल मारी ले गयो रे। मन कूड़ा बोल सुनाए, दिल मारी ले गयो रे। मुल्क से जोगियड़ो आयो, ओ केड़े मुल्क से जोगियड़ो आयो, केड़े मुल्क से जोगियड़ो आयो, केड़े मुल्क से जोगियड़ो आयो। मन मुरली मेरी जाए,
मन मुरली मेरी जाए दिल मारी ले गयो रे, मन मुरली मेरी जाए दिल मारी ले गयो रे, वो ले गयो रे दिल, वो दिल मारी ले गयो रे, ले गयो रे दिल, वो दिल मारी ले गयो रे दिल, मन कूड़ा बोल बुधाए दिल मारी ले गयो रे, मन कूड़ा बोल सुनाए दिल मारी ले गयो रे। यो परदेसी सदा मारो साथी, ओ यो परदेसी सदा मारो साथी, यो परदेसी सदा मारो साथी, यो परदेसी सदा मारो साथी, ओ वरी वरी हाय सताए, ओ वरी वरी हाय सताए दिल मारी ले गयो रे, ओ वरी वरी हाय सताए दिल मारी ले गयो रे, ले गयो रे दिल, वो दिल मारी ले गयो रे, ले गयो रे दिल, वो दिल मारी ले गयो रे दिल, मन कूड़ा बोल सुनाए दिल मारी ले गयो रे, मन कूड़ा बोल सुनाए दिल मारी ले गयो रे। खड़े दे सुनारा हाय सुनी पिटकी, ओ खड़े दे सुनारा हाय सुनी पिटकी, खड़े दे सुनारा हाय सुनी पिटकी, खड़े दे सुनारा हाय सुनी पिटकी, आसरे निशानी दे मन आसरे निशानी दे, ओ दिल मारी ले गयो रे, मन आसरे निशानी दे, ओ दिल मारी ले गयो रे, ले गयो रे दिल, वो दिल मारी ले गयो रे, ले गयो रे दिल, वो दिल मारी ले गयो रे दिल, मन कूड़ा बोल सुनाए दिल मारी ले गयो रे, मन कूड़ा बोल सुनाए दिल मारी ले गयो रे, मन कूड़ा बोल सुनाए दिल मारी ले गयो रे, मन कूड़ा बोल सुनाए दिल मारी ले गयो रे। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा मूंखे लॻे थो म्यूज़िक केतिरी बि अॻियां थी वञे, केतिरी बि अॻियां वधी वञे, केतिरी बि इनोवेशन्स अची वञनि, पर इहे जेके हिकु कल्चरल इम्पैक्ट हूंदो आहे न जंहिं म्यूज़िक ते जंहिं गाने ते, उहा शइ अमर हूंदी आहे। हाँ ये असर कंदी रहंदी आहे, असर कंदी रहंदी आहे। जंहिंमहिल झुंगारियो जिथे झुंगारियो, बिल्कुलु बिल्कुलु ॾाढो ज़बरदस्त, ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां गानो बि ॾाढो ज़बरदस्त, तव्हां बि ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां एग्जैक्टली माय टाइम पे आज शोभी भाई भी माशाल्लाह हींअर रंगनि में, शोभी भाई ना म्यूज़िक जे रंगनि में रंगजी विया। ब्लैक आप पहले से डिसाइड कर दिया था ब्लैक ब्लैक लाना है, या आपके भी घर में आपको सबसे ईजी वाली शर्ट निकाली थी? ऐसा ही होगा, हर घर का ये कहानी घर घर की है। वक्त है ब्रेक जो था मुलाकात के नन्ही कमर्शियल ब्रेकअप हुए। जी वेलकम बैक। अच्छा जी खोड़ सारियूं ॻाल्हियूं प्रोग्राम में शामिल थी रहियूं आहिनि, खोड़ सारियूं प्यारी प्यारी शयूं प्रोग्राम में शामिल थी रहियूं आहिनि। तनवीर साहब हिकु शइ ज़रूरु मां पुछणु चाहींदमि, असां वटि जीअं असां पहिरीं म्यूज़िक जी ॻाल्हि कई पे, त ज़ाहिर म्यूज़िक ते खोड़ सारा माण्हू, खोड़ सारनि माण्हुनि जो खोड़ सारो रवैयो आहे। काफ़ी माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके तव्हांजी ॾाढी तारीफ़ बि कंदा आहिनि, तव्हांजा परिस्तार बि हूंदा आहिनि, तव्हां सुठो ॻायो था, सुठो कमु कयो पिया,
पर काफ़ी माण्हू तनक़ीद बि करे रहिया हूंदा आहिनि, चाहे तव्हां केतिरो बि सुठो कमु कयो, बट उन खां पोइ बि उन्हनि जो जेको फोकस आहे उन ते ई वेंदो आहे जेका तव्हां खां का कोताही थींदी आहे। ज़ाहिर हर शइ परफेक्ट नथी थी सिधी सघे, ॻाल्हि आहे। सो माण्हुनि जी नज़र उन ते ई वेंदी आहे। उन शइ खे कीअं डील कंदा आहियो? उन शइ खे पुराणो हिकिड़ो शेक्सपियर जी ॻाल्हि मूंखे यादि अची वेंदी आहे त अॼुकल्ह इंसानु उन मख वांगुरु थी चुको आहे जेको जिस्म जे पूरे ख़ूबसूरत हिसे खे छॾे करे उते वञी वेंदी आहे जिते को फट या फुरड़ी हूंदी आहे। हा, सोन जो कमु आहे इहो, सही ऐं कमु पियो हले इहो, पूरे ध्यानु नाहे ॾियणो छो त फट छा छुटी वेंदो पोइ। इंशाल्लाह। अच्छा, ही एक्चुअली शायदि चवण जे लाइ इहे लफ़्ज़ ॾाढा आसान आहिनि, पर उन ते अमल करणु ॾाढो मुश्किल आहे। करे ईंदा हुउसि बिकॉज़ जंहिंखे फट हूंदो आहे सूर उहो ई ॼाणींदो आहे। उहो मक्खी बाण खे त मक्खी नज़र ईंदी आहे त ओॾा अची वेहे थी, पर जंहिंखे सूर हूंदो आहे ॼाणींदो उहो ई आहे हुनजी तकलीफ़। ईअं ई आहे बिल्कुलु। पर इन शयुनि खे जेके पाण में का आहे ख़राबी आहे सेट करणु घुरिजे, छो तनक़ीद बराए तनक़ीद ॾाढी ख़राबु हूंदी आहे, तनक़ीद बराए इस्लाह जेका हूंदी आहे न ॾाढी भली हूंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। असां वटि माण्हू डिस्करेज करण वारा घणा मिलंदा हा, ऐं ठाहिण वारा तमामु घटि मिलंदा। सही। कुझु पाण खे हौसलो ॾियणो पवंदो, हा, जीअणो पवंदो। एग्ज़ैक्टली। इहो एक्चुअली मां हमेशह पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु ॻाल्हि डिस्कस कंदी आहियां, चाहे माण्हू कंहिं बि फील्ड सां तालुक़ु रखे थो, त असां वटि इहो हूंदो आहे त ॿियो को माण्हू एप्रिशिएट करे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अगरि ॿियो कोई करे त हिन में बिल्कुलु का बुराई न आहे, बहितरीनु ॻाल्हि आहे। तव्हांखे वणंदो आहे केरु तव्हांजी तारीफ़ करे, पर अगरि को नथो करे त तव्हां पंहिंजे पाण खे पंहिंजे कम खे पाण ॼाणियो। हा, परफेक्ट करिणो आहे पाण खे। बिल्कुलु, पंहिंजे कम खे पाण ॼाणियो, पाण जज कयो, ऐं अगरि का कोताही नज़र बि अचे थी त उनखे इट्स ओके चई अॻियां वधो, ऐं पंहिंजे कम खे जारी रखो। पंहिंजे पाण खे पाण मोटिवेट करणु सिखो। ॿियो केर बि न आहे अहिड़ो दुनिया में जेको तव्हांखे वधाईंदो, तव्हां पाण ई आहियो जेको पंहिंजे पाण खे ठाहींदो या पंहिंजे कमनि खे ठाहींदो। अच्छा जी, हिते इन्हनि कमनि जी त ॻाल्हि थी रही आहे, पर खोड़ सारो कमु जेको आहे उहो मेडिकल फील्ड में बि थी रहियो आहे। खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं थी रहियूं आहिनि जेके शायदि पहिरीं पॉसिबल न हुयूं। डॉक्टर महविश, अर्ली डिटेक्शन हिकु अहिड़ो टॉपिक आहे जंहिं ते आई गेस मेडिकल फील्ड बार बार ॻाल्हाईंदी बि आहे, काफ़ी सारे अवेयरनेस सेशन्स बि थींदा आहिनि, असां इन ॻाल्हि खे प्रमोट बि कंदा आहियूं त अर्ली डिटेक्शन जेका आहे उहा की आहे तव्हांजी ज़िंदगी बचाइण जी। पर असां वटि असांजो जेको कल्चर आहे उन में शायदि उन ते एतिरो कमु नथो थिए, या असां ॾाढो लेट वञी जेसि ताईं अगरि का शइ असांखे पूरी तरीक़े सां तकलीफ़ नथी ॾिए तेसि ताईं असां उन तरफ़ नथा वञूं। तव्हांजो तालुक़ु सोनोग्राफी सां आहे, मूंखे थोरो सो इन जे हवाले सां ॿुधायो छा माण्हुनि जो कॉन्सेप्ट आहे, ऐं मेडिकल फील्ड में अर्ली डिटेक्शन केतिरी इंपॉर्टेंट आहे? मेडिकल फील्ड में अर्ली डिटेक्शन सां एॾो सबको वॾो फ़ाइदो इहो आहे की असां जेके डेंजरस डिज़ीज़ आहिनि उनखे असां जल्दी मतिलबु क्योर जी तरफ़ूं वठी वञी सघूं था। अच्छा, असां वटि हिकिड़ो ॿियो मसइलो आहे सेल्फ मेडिकेशन। हा, एग्ज़ैक्टली। हाणे हिते जेको आहे पहिरियों त छड़ो पैनाडोल तक मतिलबु ब्रांड नालो वठां थी, पर जेको पैरासिटामोल त पोइ उन तक माण्हू महदूद आहे। पर हाणे ईअं न आहे, हाणे माण्हू एंटीबायोटिक्स वठी करे एंटी एलर्जी, स्लीपिंग पिल्स, पहिरियों जेकियूं बीमारियूं हुयूं मतिलबु हाणे जेकियूं पहिरियों हुयूं जेकियूं हाणे आहिनि, जीअं मिसाल तौर ते डेंगी आहे, उनजे अंदरि फॉरन प्लेटलेट्स किरी पवंदा आहिनि। हाणे एंटीबायोटिक वठण सां बि प्लेटलेट्स किरी पवंदा आहिनि। हाणे असां जे माण्हू टेस्ट बि करूं, एंटीबायोटिक त ऑलरेडी खाई करे आयो, त तव्हांजो त पोइ असांखे डिटेक्ट करणु मुश्किल थींदी। ठीकु आहे। हिकिड़ो वरी ॿियो मसइलो इहो आहे की अगरि असां बिलफर्ज़ कोई माण्हू असां वटि सिंपल बुखार में आयो आहे, असां उनखे बि अगरि कोई टेस्ट वग़ैरह लिखी ॾियूं न, और अगरि अलाए शुक्र आहे को सही अची वञे त पोइ चवंदो खाम खाई में डॉक्टर सां को टेस्ट कराया, असांजा पैसा ज़ाया कराया, त पोइ अल्हम्दुलिल्लाह चवण जे बजाए पोइ तनक़ीद ई करणु शुरू थी वेंदा आहिनि की जेको आहे पंहिंजे लैब्स हलाइनि था, ईअं करनि था। मतिलबु इहे ई ॻाल्हि हूंदियूं आहिनि। सबको वरी जेकी पाकिस्तान में डेंजरस शइ हले थी पई उहा आहे सेल्फ मेडिकेशन। पंहिंजी नंढी खां नंढी जेकी तव्हांखे प्रॉब्लम थिए थी, तव्हां उनखे पंहिंजे डॉक्टर सां डिस्कस कयो। जीअं तो वरी मां मतिलबु अक्टूबर के उहो कंदमि, जीअं ब्रेस्ट कैंसर जे हवाले सां इहो महीनो हले थो पियो। ब्रेस्ट कैंसर हिकिड़ो अहिड़ो कैंसर आहे जेको अगरि अर्ली डिटेक्ट थी वञे त उहो क्योर थी सघे थो। हा, सही। छो जो कैंसर जा जेतिरा ॿिया सॼा बि जहिड़ा कैंसर आहिनि उहे जेको लास्ट स्टेज ते डायग्नोस थींदा आहिनि, सवाइ ब्रेस्ट कैंसर उहो अर्ली डिटेक्ट थी वेंदो आहे। अगरि उनमें बि असांखे मतिलबु बिलफर्ज़ ख़ातून खे या छोकिरी खे चऊं त तव्हांखे कोई बि मतिलबु अहिड़ी कोई शइ महसूसु थिए थी, तव्हां उनखे डिटेक्ट कयो, पोइ मतिलबु या तो शर्म जी वजह खां या जीअं बसि ईअं निगलेक्ट करे छॾंदो। असां सिंपल जेको बुखार आहे असांखे उनखे बि अॼु जे दौर में निगलेक्ट न करणु घुरिजे, छो जो बुखार इट सेल्फ कोई डिज़ीज़ न आहे। बुखार तव्हांजे जिस्म में कोई इन्फेक्शन आहे, दैट्स वाए तव्हांखे जेको आहे उहो फीवर वग़ैरह थिए थो। तव्हां उनखे निगलेक्ट न कयो, तव्हां फ़ौरन पंहिंजे डॉक्टर ॾे वञो। ठीकु आहे, तव्हां जेको आहे मतिलबु थकावट जी वजह को थिए थो या कहिड़ी बि ॿिए रीज़न को थिए थो, उहो अगरि तव्हां पैरासिटामोल वरिती उहो सही थियो, ठीकु आहे। लेकिन अगरि उहो कंटिन्यूअसली तव्हांखे रहे थो, 15-20 थी विया आहिनि ऐं तव्हां उनखे निगलेक्ट करो था, त लाज़मी उहो तव्हां पंहिंजो जेको आहे डिटेक्शन जी तरफ़ूं वञो, छो जो तव्हांखे चवंदा आहिनि न प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर। बिल्कुलु, एहतियात जेको आहे इलाज को बहितर आहे, त उहो
तव्हां पोइ उनखे जेको आहे न मतिलबु सीरियस वठो। हा। अॼुकल्ह जेको मामूली शइ बि वधण में टाइम नथो लॻे, छो नथो जो लॻे, दुनिया true। सफ़ा चेंज थी रही आहे। मतिलबु सफ़ा उनजो जेको इन्वायरमेंट आहे उहो पहिरें वांगुरु न आहे। जेको हाणे असां जेके शयूं खाऊं था उहे बि पहिरें वांगुरु न आहिनि, बिल्कुलु बिल्कुलु। असांखे न आहे ख़बर असां छा खाए रहिया आहियूं, असां छा पी रहिया आहियूं, Exactly। छा इस्तेमालु करे रहिया आहियूं। ऐं अगरि उन में बि तव्हां अगरि ॾाढा परफेक्ट थी था वञो न, तव्हांजे घर में पाणी बि ॾाढो ज़बरदस्त पियो अचे, तव्हांजे मुताबिक़ तव्हां हेल्दी फूड बि खायो पिया, जंहिं इन्वायरमेंट में तव्हां रही रहिया आहियो तव्हांखे न आहे ख़बर तव्हांजे करीब करीब सराउंडिंग में कहिड़ियूं उहे शयूं आहिनि, कहिड़ा उहे वायरसिस आहिनि जेके तव्हां पाण सां गॾु जेके आहिनि उहे कैच करे वञो था। ज़ाहिर आहे तव्हां अब अॼुकल्ह हर शइ सब्जी थी वियूं, मतिलबु मिल्क प्रोडक्शन उहे सॼियूं तव्हां ॾिसो था कि केमिकल जे ज़रिए उनजी प्रोडक्शन Chemical आहे, वधाई थी वञे। बिल्कुलु, मतिलबु तव्हां मतिलबु सुबुह जो उथण खां वठी केमिकल कंज़्यूम कयो था तो राति सुम्हण ताईं तव्हांजो उहो ई आहे। और सुम्हण उथण जी त टाइमिंग ई न पुछा कयो, स्पेशली फॉर कराची। और कराची जो एनवायरनमेंट तव्हांखे ख़बर आहे कि मतिलबु केतिरी पॉल्यूशन थी रही आहे, हर शइ आहे, त उहे सॼियूं शयूं असांजी हेल्थ जे मथां इफेक्ट विझनि थियूं। सफ़ा असांजी जेको आहे लाइफ स्टाइल उन चेंज करे छॾियो आहे। सही। तो बहितर आहे कि पंहिंजी जेकी नंढड़ी बि तव्हांखे काई तकलीफ़ थिए थी त फ़ौरन पंहिंजे क़रीबी कंहिं डॉक्टर ॾे वञो, कोई बुराई न आहे। बाद जा जेका 4-5 लख रुपया लॻी वञनि तव्हांजी पहिरियों मामूली फीस में तव्हां उहो जेको आहे पाण खे डिटेक्ट कराए छॾियो त बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अच्छा, छो त असां डिटेक्शन जी ॻाल्हि करे रहिया आहियूं ऐं अर्ली डिटेक्शन जी ॻाल्हि करे रहिया आहियूं, ज़रूरु चाहींदमि त पाकिस्तान में असां वटि उहे कहिड़ा प्रोसीजर्स आहिनि जंहिंसां असां जीअं ब्रेस्ट कैंसर वन ऑफ द जेको आहे उहो डिज़ीज़ आहे जंहिंजे बारे में असां ॻाल्हाए रहिया आहियूं, पर अहिड़ो आई एम श्योर त खोड़ सारियूं ॿियूं बि बीमारियूं हूंदियूं जंहिंखां बचण जे लाइ असां वटि जेके अर्ली डिटेक्शन जे जेके प्रोसीजर्स आहिनि उहे थी रहिया हूंदा। पाकिस्तान में हिन वक़्तु अगरि वॾनि बीमारियुनि जा नाला वठजनि त उहे कहिड़ियूं वॾियूं बीमारियूं आहिनि जेके अर्ली डिटेक्शन सां क्योर थी सघनि थियूं? सपोज़ के हिकिड़ो तो कैंसर थी वियो, टीबी थी वई, तव्हांखे अगरि 15 ॾींहंनि खां वधीक खंघि वग़ैरह आहे त गवर्नमेंट उनजा ॾाढा सुठा सुठा सेटअप्स ओपन कया आहिनि। तव्हां वञो फ्री ऑफ कॉस्ट उनजा टेस्ट थियनि था। तव्हां पंहिंजी मतिलबु मामूली खंघि खे बि मामूली न सम्झो, उनखे वञी करे चेकअप वग़ैरह करायो। तव्हांजा जेका ॿिया अहिड़ा खोड़ सारी डिज़ीज़ आहिनि जेकी वायरल इन्फेक्शन जी तरफ़ वधी थी वञनि थियूं, उन जे लाइ गवर्नमेंट खोड़ सारा सेटअप्स ओपन कया आहिनि। पोइ हाणे पाकिस्तान में कोई बि अहिड़ी शइ न आहे जेकी तव्हांजे मतिलबु सोर्स खां ॿाहिरि आहे। अगरि तव्हां सरकारी हॉस्पिटलनि जी ॻाल्हि कयो त उते जेको आहे साइबर नाइफ खां वठी हर प्रोसीजर तव्हांखे मतिलबु अवेलेबल आहे। तव्हांखे छड़ो वञी करे जेको आहे पंहिंजो टाइम कढी करे वञिणो आहे। ऐं जेको आहे उनमें मसइला मसाइल आहिनि, मसइला मसाइल हर जॻह ते हूंदा आहिनि, पर उनखे सोल्व करणु असांजो ई कमु आहे। तव्हां माण्हू वेंदो, तव्हां पाण उते तव्हांखे गाइडलाइन मिली वेंदी, तव्हांखे कहिड़ा कहिड़ा हर क़िस्म जो टेस्ट जेको आहे गवर्नमेंट तव्हांखे ॾिए थी। हर मतिलबु जेकी सपोर्ट आहे, मां मतिलबु ओवरऑल ॻाल्हि कयां थी, जेको ग़रीब बि वञी करे कराए सघे, अमीर बि वञी करे कराए सघे, त पोइ उहो तव्हांजे वॾे खां वॾे अस्पताल में बि आहे, सरकारी हॉस्पिटल में बि हर टेस्ट अवेलेबल आहे। सही। तव्हांखे छो बसि वञण जी देरि आहे, तव्हांखे वञिणो आहे, पंहिंजी जेको आहे कंप्लेन ॿुधाइणी आहे, तव्हांखे ऑटोमेटिकली उते तव्हांखे असिस्टेंट मिली वेंदी। बिल्कुलु। ऐं हाणे त उहो दौर आहे जंहिंमें आई गेस तव्हां हिन ॻाल्हि खे सेकेंड कंदो त डॉक्टर्स जी इहा चवणु आहे त हिकु सर्टन एज खां पोइ 30+ अगरि तव्हां आहियो त तव्हांखे ईयरली पंहिंजा कुझु टेस्ट कराइणा आहिनि जेके ॾाढा लाज़मी आहिनि। हाणे त इहो कॉमनली असां सभिनी खे ख़बर आहे त ऐं हाणे छो त असां 30+ जी असां उन टाइम ते ॻाल्हि करे रहिया आहियूं। अगरि तव्हांजी लाइफ स्टाइल ॾाढो हेल्दी आहे, अगरि तव्हांजो लाइफ स्टाइल हेल्दी न आहे, अनहेल्दी लाइफ स्टाइल आहे, पोइ त मुंहिंजे ख़्याल में 20+ थी तव्हांखे टेस्ट कराइणु शुरू करणु खपे। प्रोग्राम में ईअं ई कोई प्रोग्राम हुयो, उनमें हुयो त उनमें हिकिड़ो मतिलबु साइकाट्रिस्ट हुयो, त उन मूंखे उनजी ॻाल्हि हिकिड़ी हैरान करे छॾी कि तव्हां मतिलबु छा सम्झो था कि अॼुकल्ह डिप्रेशन जेकी आहे उहा केतिरी उमिरि जे माण्हू खे हूंदी। पोइ असां चयोसीं बाबा वधि में वधि 10 साल हूंदी, 15 साल हूंदी। चयो न 20 ॾींहंनि जे ॿार खे बि डिप्रेशन आहे, इहो बि डिटेक्ट थियो आहे। तव्हां सोचो कि हाणे तो तव्हांजी पैदाइश कहीं बीमारियूं शुरू हुई। पोइ तव्हां ॾिसो था कि पहिरियों इहो रेशो न हुयो, ॿार NICU में वञनि था, छो जो उन्हनि जो स्टार्ट पैदाइश खां पोइ ई फ़ौरन एंटीबायोटिक्स वग़ैरह शुरू थी वञनि थियूं। मतिलबु एॾो फास्ट थी वियो आहे। इहो हिकु लफ़्ज़ चयो हुयो स्टार्ट में कि मतिलबु 5th जनरेशन जी उनखे एंटीबायोटिक्स पहिरियों सां ॾिनी वेंदी, पोइ हाणे त कोई मेडिसन बि पोइ जेको आहे उनखां मथे जी नथी असरु करे। पोइ बहितर इहो ई आहे कि असां पंहिंजो लाइफ स्टाइल हेल्दी रखूं। थोरो मुश्किल आहे लेकिन मतिलबु करे वेंदासीं, कोशिशि कयूं। एटलीस्ट जेको असां करे रहिया आहियूं उनखां कुझु त बहितरी कंदासीं। अगरि कोशिशि जी तरफ़ ईंदासीं त जेको कुझु बि आहे उनखां असां बहितरी करे रहिया हूंदासीं। अच्छा, शेर ख़ान साहब सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, असांजा इंटरनेशनल चैम्पियन सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। शेर ख़ान साहब, ये जो एक हम हमेशा अपनी फील्ड की जब बात करते हैं ना तो हम कहते हैं कि डॉक्टर महविश भी जब फर्स्ट टाइम गई होंगी किसी पेशेंट को देखने या किसी सोनोग्राफी के, क्या फील किया था जब फर्स्ट टाइम रिंग के अंदर गए थे? नहीं, फर्स्ट टाइम रिंग से तो खैर वो तो बहुत बात की बात है। मैं जब इस रेसलिंग में सबसे पहले होती है आपकी एंट्रेंस, जो म्यूजिक बजती है, फिर रेसलर चल कर आता है तो उसकी एक प्रॉपर अपीयरेंस होती है। अपीयरेंस मीन्स उसको एक अलग वेयरिंग की होती है उसने। तो मैंने अपने स्टाइल से जो मेरी वेयरिंग की हुई थी, मैंने जो मेरा नाम शेर खान है उस हिसाब से, तो जब मेरी म्यूज़िक बजी तो इंटरनेशनल पहला मैच था यहाँ पाकिस्तान में,
इसमें WWE के भी रेसलर्स आए हुए थे, तो उसके अंदर मैं एंट्री, मेरी म्यूज़िक बजी, मैं जाते वक्त भी जो है ना, जो कोच जो मेरे साथ थे, जो इंटरनेशनल आए हुए थे, गो 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 कह रहे थे, तो उस वक्त मैं थोड़ा सा नर्वस था फर्स्ट टाइम। तो मैं अपनी म्यूज़िक छोड़ के अंदर आ गया। थोड़ी सी क्राउड बहुत ज़्यादा था, जियो न्यूज़, ARY न्यूज़, पूरा पाकिस्तान फोकस कर रहा था उस वक्त, और ये ईद पे चला था रेसलिंग इवेंट। तो फिर मैं म्यूज़िक बजी, नाउ यू गो, तो उसके बाद फिर म्यूज़िक बजने के बाद फिर मैं एंट्री देने के वक्त थोड़ा नर्वस हुआ, फिर पीछे आ गया। फिर थर्ड टाइम जो है, फिर मैंने अल्लाह का नाम लेके, मेरी जो पहली एंट्री थी, और मैं एंट्री के साथ जब मैंने पूरा स्टेज पे अपना क्राउड देखा, ये ड्रीम वर्ल्ड रिजॉर्ट की बात है, तो मैं क्राउड को देखते ही फिर मेरे अंदर ऑटोमेटिकली अक्सर सर नीचे करके मैं एक रोर मारता हूँ, तो वो जैसे मैंने सर नीचे किया, तो उसके बाद मैंने बोला आप फ्लैश बैक, मतलब आपको अपने स्टाइल में आके अपने आप को फोकस करना है, ऑडियंस को नहीं देखना कि मैं अब ऑडियंस को देखने आया हूँ। तो मैंने अब जो है अपने मैच पे फोकस किया, अपने एंट्री पे फोकस किया, उसके बाद मैंने रिंग के अंदर जाके परफॉर्म किया। बस उसके बाद फैंस जो थे, मैंने उसी वक्त इवन के मेरे फादर जो थे मुझसे ज़्यादा फाइट करते थे, वो उस वक्त उस जगह एज अ ऑडियंस में मौजूद थे। और उसके बाद जब मैच खेलने के बाद जब बैक स्टेज में हम सारे रेसलर्स इकट्ठे खड़े थे, मैंने अपने फादर से उन सबको मिलवाया, और मेरे फादर ने घर आके मेरी वालदा से कहा, मेरे बेटे ने जो आज मुझे परफॉर्म करके दिखाया है, मैं तो समझा मैं किसी रेसलर्स को देखने के लिए वहाँ आया हूँ। बेटा खुद रिंग के अंदर है और मैं रिंग के नीचे खड़ा हूँ। तो मेरे फादर ने कहा मैं अपने बेटे का फैन हो गया। आज मुझे 7 साल हो गए प्रो रेसलिंग के अंदर, अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह, और ये एक बहुत बड़ा प्राउड मोमेंट होता है। ज़ाहिर है हम तो लफ्ज़ों में बयान कर रहे हैं, लेकिन वो खुशी वही जान सकते हैं जो उस टाइम पे उन्होंने फेस की होगी। अच्छा, ज़ाहिर है क्योंकि इंजरीज़ का भी हम जिक्र कर रहे थे, तो आई एम श्योर कभी ना कभी कोई छोटी मोटी कोई इंजरी हुई शेर खान साहब तो हर मैच में इंजरीज होती हैं। वो कितनी खतरनाक हो जाती है, कभी नी की हो जाती है, कभी शोल्डर्स की हो जाती है। क्योंकि बाज़ औक़ात देखें, हर गेम के लिए, जैसे कोई फुटबॉल खेलने जाता है या क्रिकेट खेलने जाता है, तो उसके लिए तो प्रॉपर आपको ट्रेनिंग करनी पड़ती है, उसके बाद आपको जो है लाइव खिलाते हैं। लेकिन प्रो रेसलिंग में जो है बहुत ज़्यादा ट्रेनिंग की ज़रूरत होती है। इसमें ये नहीं कि आपका मास गेन है तो आपको ये, आपका मास खुद ब खुद गेन होता है। जब टीवी में आते हैं उसके लिए प्रॉपर आपको जो है वो आपकी एक तो डाइट होती है, फिर उसके हिसाब से आपको जो है प्रॉपर मेडिसिन वगैरह, स्प्रे वगैरह, बहुत सारी चीज़ होती है। तो रिंग में उतरने के लिए आपकी बॉडी ऑटोमेटिकली ऐसे नजर आएगी जैसे कोई पहलवान जो है वो एक जो मल का पहलवान होता है, वो जो है वो आपको पता है क्योंकि वो ओवर वेट होता है। और जिस तरह सुमो पहलवान होते हैं, जिस तरह जापान में खेले जाते हैं, सर पाकिस्तान के अंदर हमारे सिंध में खास तौर पे, मैं खुद सिंध से हूँ तो ये सिंध के पहलवान है। तो ये सुमो पहलवान, ये कुश्ती जो है सिंध की जो है ये सुमो पहलवान वालों की कहलाई जाती है। लेकिन जो प्रो रेसलिंग है उसमें मल्टीपल प्लेयर्स खेलते हैं, उसमें मार्शल आर्ट्स भी होता है, उसमें किक बॉक्सर भी होता है, उसमें बॉक्सर्स भी होते हैं। प्रो रेसलिंग का मिक्सचर है वो। सही, तो सही। इस तरह से माशाल्लाह से एक फील्ड है। हाँ, सबसे बड़ी इंजरी, सबसे ज़्यादा खतरनाक इंजरी कौन सी हुई थी, इसको रिकवर करने में टाइम लगा हो? बात करूँ तो मेरी सबसे ज़्यादा खतरनाक इंजरी ग्रीस के प्लेयर्स ने की थी। तो वो एक पाकिस्तानी को है ना, कहते हैं कि ना इंडियंस हरा सका पाकिस्तानी को, ना किसी और कंट्री से। ये कंट्रीज चीटिंग करते हैं पाकिस्तानी को हराने के लिए। तो मैं जब रिंग में उतरा था तो मैं 1-on-1 फाइट कर रहा था, तो पीछे से जो ग्रीस के रेसलर्स जब मैं धूम शुरू कर दिया मुझे पीटना, तो उसके बाद बैक स्टेज में मेरा, हालांकि उस मैच में मुझे उन्होंने जो है वो काफ़ी जो है वो इंजर्ड भी किया मुझे, नेक पे और मेरी जो स्पाइन पे। और बैक स्टेज में वही रेसलर आके, hey man, हम भी के इन द रिंग हम एक दूसरे के एनिमी होते हैं, बैक स्टेज वी आर फ्रेंड्स। तो हमें एक माहौल में, एक इन्वायरमेंट में रहते हैं, ट्रेनिंग साथ करते हैं, खाते पीते साथ है, होटल हमारा साथ होता है, रूम्स वगैरह। तो वो बैक स्टेज में आके थोड़ा सा मेरा मसाज, hey man you're good, no it's okay my back pain is very okay good। तो उसने इस तरह माशाल्लाह मुझे मोटिवेट किया। सीनियर्स रेसलर हैं और बाहर के रेसलर्स हैं, तो उनके साथ ज़्यादा बड़ा अच्छा माहौल स्पेंड हुआ। वो इंजरी थी जो सबसे खतरनाक इंजरी थी। खतरनाक इंजरी थी। तो उसने जो है मुझे ये अपनी एल्बो मेरे स्पाइन पे मारी थी, जो कि मैं 10 फीट आगे जाके गिरा था। उफ अल्लाह। तो उस वजह से जो है, ये तो मुझे तो सुनते हुए खतरनाक लग रहा है। इसके अलावा चेयर्स भी हैं, टेबल्स तोड़ देते हैं एक दूसरे का। अब तो WWE के अंदर नहीं, ज्यादातर AEW आ रही, तो उसमें जो पता नहीं कटर वगैरह से सर काट देते हैं, और बिल्कुल खून बिल्कुल ब्लडी मतलब ब्लड से चेहरा भर जाता है, जैसे ऑस्टिन और ट्रिपल एच का भरता था एक टाइम पे। अंडरटेकर पूरा फेस से भर जाता था, लेकिन अब नहीं कर रहे WWE में इस तरह की रेसलिंग। बच्चे डर जाते हैं इस तरह।
न्यू जनरेशन कहती है, बट फादर कहते हैं, मॉम कहती है नो 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 रेसलिंग इज़ वेरी डेंजरस स्पोर्ट, तो उसमें आप नहीं सीखें। इसी तरह अब जो AEW है वो करा रही है इस तरह के भी खतरनाक स्पोर्ट। उनको चाहिए जो कि ये चीज़ें ना इनको मिलती है सोशल मीडिया पे हाइप मिलती जो है, देखने बिल्कुल, वाले हाँ, होते हैं। हाँ, सीखने वाले बहुत कम है रेसलिंग सीखने वाले बहुत कम है। फुटबॉल सीख लेंगे, क्रिकेट सीख लेंगे, रेसलिंग बहुत डेंजरस। बहुत डेंजर। तनवीर साहब परे का ये रेडियो पैरिसी हाँ, शौक रहे हुआ करेंगे स्पोर्ट्स जो कॾहिं बि न ये बैट बॉल ये क्रिकेट जो बस उन खां अलावा को बि न अहिड़ो ख़तरनाक जी न, तरफ़ न, हीअ ॾाढो ख़तरनाक मौक़ो को कमु आहे। बॉक्सिंग जो मौक़ो मिले मुश्किल आहे। मुश्किल आहे न। असां हिन टाइप ॾाढी मार खाईंदासीं। असां मोहबती बहुत मार माण्हू पड़ी आहियूं। शेर खां। असां सिर्फ़ु ॻाइणु ॼाणींदा आहियूं ऐं माण्हुनि जे दिलनि में मोहबतूं विरहाइणु ॼाणींदा आहियूं, ईअं ई आहे। हाँ, बिल्कुलु। पोइ हिकु दफ़ो ॿीहर विरहाइजे, छा ख़्यालु आहे, छा शामिल थी रहियो आहे? तबस्सुम साहब जो गीत आहे मुंहिंजी पसंदि जो आहे, मंदू साहब जो ॻायल आहे, कोशिशि कयूं निभायूंसि था। बिस्मिल्लाह। सखी सताईंदी न कर, सखी सताईंदी न कर, सखी सताईंदी न कर, सखी सताईंदी न कर, सखी सताईंदी न कर। मिट्टीअ ते मुंहिंजे नाम खे, मिट्टीअ ते मुंहिंजे नाम खे लिखी मिटाईंदी न कर, सखी सताईंदी न कर, सखी सताईंदी न कर, सखी सताईंदी न कर, सखी सताईंदी न कर। भंभोरियुनि जी रांदि में पटींदे गुल पलांद में, भंभोरियुनि जी रांदि में पटींदे गुल पलांद में। ओ पोपरी ओ जलथरी, ओ पोपरी ओ जलथरी, जे तूं कंडन में पैकिरी, जे तूं कंडन में पैकिरी, लुढ़क लाड़ींदी न कर, सखी सताईंदी न कर, सखी सताईंदी न कर, सखी सताईंदी न कर, सखी सताईंदी न कर। मिलूं जेके बि मोड़ ते तोखां दिल जे ज़ोर ते, मिलूं जेके बि मोड़ ते तोखां दिल जे ज़ोर ते। मिसाल ही सवाल क्या, मिसाल ही सवाल क्या, तू चओ त तुंहिंजो छा थियां, तू चओ त तुंहिंजो छा थियां, खिली न टाईंदी न कर, सखी सताईंदी न कर, सखी सताईंदी न कर, सखी सताईंदी न कर, सखी सताईंदी न कर। जो ॾींहं जे चांड रोकीअ में तू चक विझी चोटीअ में, जो ॾींहं जे चांड रोकीअ में तू चक विझी चोटीअ में। अखियुनि मथां चुनी रखी, अखियुनि मथां चुनी रखी, तबस्सुम खे सारींदे मिठी,
तबसुम खे सारी दे मिठी हजूं तहारी दी न कर सखी सताई 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 दी न कर मिट्टीअ ते मुंहिंजे नाम खे मिट्टीअ ते मुंहिंजे नाम खे लिखी मिटाई दी न कर सखी सताई 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 दी न कर। ज़बरदस्त जी। तन्वीर साहब ही जेको हिकु हिकु हमेशह तव्हांजे ॻाइण जो हिकु अलॻि अंदाज़ आहे, हिकु ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ आहे ऐं उहो अंदाज़ जेको ॾाढो सुलझियल ॾाढो प्यारो अंदाज़ ऐं जेको म्यूज़िक जी सही माना खे रिप्रेज़ेंट करण वारो अंदाज़ हमेशह तव्हां उन खे ई गॾु खणी हलंदा आहियो। दौर त इलाही हा माशाल्लाह दौर त इलाही अॻियां हलियो वियो आहे, कॾहिं कॾहिं सोचो पोइ राइट लेफ्ट थियण जो? उहो सोचियो आहे पर जेका पाण वटि शइ आहे उहा पब्लिक चॉइस जी आहे। पब्लिक चॉइस जी आहे, सही सही बिल्कुलु। अच्छा हिकु सिंगर खे केतिरो ज़रूरी आहे पब्लिक सां पब्लिक जी चॉइस जे हवाले सां ॻाइणु केतिरो ज़रूरी आहे? मुंहिंजे ख़्याल में त 100%। 100%? हा, छो जे करे मां पाण को गानो सिलेक्ट करे पाण ॻायां थो कमरे में वेही करे, ऑडियंस आहे कोन, पब्लिक आहे, कंहिं कम जो न आहे मुंहिंजो, कंहिं कम जो न आहे। सो मतिलबु अॼु जेको म्यूज़िक में इनोवेशन्स अचनि पियूं, चेंज अचे पियो, उनखे अपनाइण हिकु सिंगर जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे। बहितरी आहे बहितरी आहे बहितरी आहे। हीअ त हिकिड़ो पंहिंजो प्रोफेशनल ॿियो माहौल आहे जॾहिं असां पब्लिक में लहंदा आहियूं, माइंड में हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे ऐं जेका पब्लिक वटि ॻाल्हि हूंदी आहे सॼी असां उहा करे वेंदा आहियूं, पंहिंजी ॻाल्हि हलंदी न आहे हुते, हलंदी न आहे, बिल्कुलु सभु हुननि जी ॻाल्हि हलंदी आहे ऐं हुन लाइ जीअणो आहे असांखे। बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा जल्दी सां हिकु ब्रेक की तरफ़ वञूं था नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी खोड़ सारियूं शयूं प्रोग्राम में शामिल थी रहियूं आहिनि, इहे प्रैक्टिसिस त हलंदियूं ई रहंदियूं। तन्वीर साहब जॾहिं कंहिं बि महफ़िल में विहिबो आहे, ज़ाहिर जीअं तव्हां पहिरीं चई रहिया आहियो त हे त ज़ाहिर हिकु डिफरेंट हिकु माहौल आहे, बट जेका लाइव जीअं महफ़िल हूंदी आहे जंहिंमें लाइव असांजा ऑडियंस बि उते मौजूदु हूंदा आहिनि, छा अहिड़ा की पॉइंट्स आहिनि जेके ज़हन में रखी तव्हां स्टेज ते वेंदा आहियो? बिकॉज तव्हांखे न आहे ख़बर साम्हूं छा रिस्पॉन्स अचिणो आहे, ॿुधण वारा कहिड़ा आहिनि, तव्हांजो माइंड हा बिल्कुलु हा हर मक़्तब फ़िक्र जा माण्हू फ़िक्र जा माण्हू आहिनि बिल्कुलु। सो छा ज़हन में रखी माइक हथ में वठंदा आहियो जेको तव्हांजो जेको चइजे त कामयाबु कंहिं बि तव्हांजे कॉन्सर्ट जो या कंहिं बि शो जो तव्हांजी की पॉइंट हुजे, छा ज़हन में? जेका मां सम्झां थो हिकु त पंहिंजो अमर जी जी दुआऊं ऐं उनखां पोइ जेको वेहंदा आहियूं रब खे यादि करे त भई असांखे पूरो हिते लाहिजो, इज़त सां जीअं चढ़िया आहियूं इज़त सां वरी ख़ैर सां लही वञो, सही इहा पॉइंट कमु अची ईंदा ख़ैर सां। हुनजा जेके ज़हननि सां पढ़जी ईंदा आहिनि अल्लाह जी महिरबानी सां, ऐं कोशिशि बि आहे तक़रीबन रहंदी आहे त उन्हनि जे ज़हननि मुताबिक़ असां जी महफ़िल रचायूं। सही सही। सो इहो आई गेस एक्सपीरियंस सां गॾु गॾु तव्हां इन्हनि शयुनि खे पाण ई सिखी वेंदा आहियो। बिल्कुलु हर स्टेज खे नई स्टेज सम्झंदा, हर स्टेज नई। सही सही। सो हर स्टेज ते नवां माण्हू, नयूं नयूं शयूं, नवां नवां कलाम, नवां नवां गीत, नई नई फरमाइशूं, बिल्कुलु बिल्कुलु हर मौक़ो नओं मौक़ो असां लाइ। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं कॾहिं बि अक्सर ईअं थींदो आहे त असां वटि हिकु न वायरल जो कॉन्सेप्ट स्टार्ट थी वियो आहे, तव्हांजी को हिकु जुमिलो तव्हांजो, को हिकु लाइन तव्हांजो, को हिकु तव्हांजो को अंतरो, को कुझु उहो वायरल थी थो वञे, पोइ माण्हू तव्हांखे उन नज़रिए सां ॾिसी रहिया हूंदा आहिनि, पर ज़ाहिर आहे तव्हां स्टेज ते चढ़ी उहो सिर्फ़ु 2 लाइनूं त ॻाए तव्हां वापसि नथा अची सघो, त उन पूरी 2-3 घंटा बिल्कुलु, ऐं उन 2-3 कलाकनि में तव्हांखे सभिनीनि खे पाण सां गॾु रखिणो आहे। बिल्कुलु। सो इहो एक्चुअली हिकु ॾाढो मुश्किल टास्क आहे इहो। मालिक जी महिरबानी आहे, वरी बि चवंदुसि अल्लाह जी महिरबानी आहे। अच्छा सियासत ॾुखी की ॻाइणु ॾुखियो? सियासत सवली आहे, सियासत सवली मुनाफ़िक़ करे ईंदो आहे, कमु त उहे बि इहो ई कंदा आहिनि न, माण्हुनि खे पाण सां गॾु जोड़ींदा आहिनि। हा पर हीअ ॿियो कमु आहे, हीअ ॿियो कमु आहे वरी। ख़ैर अच्छा उहो बि सियासत में सोलो परफॉर्मेंस न हूंदी आहे, पर सिंगर में ज़ाहिर सोलो परफॉर्मेंस आहे, हुनखे हिकिड़ो टास्क हूंदो आहे। हा हेॾे मुख़्तलिफ़ टास्क सां मुख़्तलिफ़ टास्क, किथे सुखाइण माहौल आहे, किथे कहिड़ी महफ़िल आहे, किथे कहिड़ी महफ़िल आहे, सही सही असांखे बिल्कुलु हर हंधि वञिणो आहे।
हर हंधि वञिणो आहे, बिल्कुलु बिल्कुलु सही तव्हां ॻाल्हि कयो। त चवंदा आहिनि त हर माण्हू पंहिंजे जेको पाण कमु करे थो उहो ई ॼाणे थो, त उन में केतिरियूं मुश्किलातूं आहिनि ऐं केतिरा उन कीअं कंहिं तरीक़े सां उन कम खे खणी हलणु खपे। बिकॉज़ तव्हां कॾहिं बि ॿियनि जे शूज़ में बीही तव्हां पंहिंजे पाण खे परफेक्ट नथा सम्झी सघो। हर माण्हू ज़रा पंहिंजे कम जो हर शइ मुख़्तलिफ़ आहे। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां कॾहिं ॻाइण जो सोचो आहे? कभी तो सोचा होगा। नेपाल में गा लिया था, बस गा लिया था पाकिस्तान से। तो ये फिर पाकिस्तान में क्यों नहीं गाया? ये सिंगर नहीं हूँ मैं इस वजह से। तो नेपाल में सिंगर बन गए थे आप? नेपाल में उनकी जो है वो फरमाइश थी, तो मेरे साथ नेपाली। तो अब पाकिस्तान वाले फरमाइश करेंगे तो आप नहीं गाएंगे? देखेंगे कभी। करें, अभी हम कर रहे हैं ना फरमाइश आपसे। अच्छा, तो गा के सुनाए चले। ऐसी ज़मीन और आसमां इनके सिवा जाना कहाँ, बढ़ती रहे ये रोशनी, चलता रहे ये कारवां, दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान। जबरदस्त जुनैद जबरदस्त। जमशेद बड़ा फेवरेट था। जिस वक्त उसकी इंतकाल जिस वक्त उसका हुआ था, तो उस ड्यूरेशन में मैं जो है वो मुइन खान भी गया था और उनकी नमाज जनाजा में शिरकत की थी। बस अल्लाह उनको जन्नत फिरदौस में। आमीन मेरा आमीन आइडल थे से माशाल्लाह से। बिल्कुल। मेरी तरह लंबी हाइट वगैरह ये और वसीम अकरम माशाल्लाह से। माशाल्लाह बिल्कुल। इन्हीं को देख देख के बड़े हुए हैं, लेकिन इन्होंने कभी रेसलर्स नहीं देखे। जब मिलते हैं तो बड़े इंस्पायर होते हैं। शाहिद आफरीदी हो गया, ये माशाल्लाह हमारे क्लब में भी आते हैं ये डिफेंस में। सही सही। और वाकई में उनकी आवाज़ अलग थी। उन्होंने जिस वक्त भी जो पढ़ा या जो गाया वो बहुत खूब गाया और बहुत प्यारा गाया, और आज भी वो एवरग्रीन है। वो जितने सॉन्ग्स थे या जितने कलाम उन्होंने पढ़े वो आज भी माशाल्लाह से एवरग्रीन है। अच्छा, मैं साहिब तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदमि। मैं ज़ाहिर आहे छो त असां हेल्थ खे बि गॾोगॾु अॼु पंहिंजे प्रोग्राम में खणी हलूं पिया। सभिनी खां वॾो तव्हांखे छा थो लॻे त पाकिस्तान में सभिनी खां वॾो हेल्थ कंसर्न कहिड़ो आहे? सभिनी खां वॾो जेको मसइलो असां सभिनी पाकिस्तानियुनि में किथे न किथे को न को ज़िंदगी में न हिकु दफ़ा फेस ज़रूरु करे रहियो हूंदो आहे। सबको वॾो मसइलो अगरि मां हेल्थ वाइज़ चवां त असां बीमार छो था थियूं, मां इन्ही खे मतिलबु वधीक डिस्कस कंदमि कि मां जीअं ॾिठमि कि तव्हां हाणे कराची शहर खे ॾिसी छॾो, जॻह जॻह ते जेको आहे इहो तव्हांखे मतिलबु कचिरो वग़ैरह इहो नज़र ईंदो। एज़ अ पर्सन असां पाण जेको आहे पंहिंजे मतिलबु कम्यूनिटी खे पाण अगरि बहितर बनाईंदासीं त पोइ असां सॼे मसइले मसाइल सां जेको आहे सॉर्ट आउट थी वेंदासीं। सबको वॾो मसइलो अॼुकल्ह जीअं पाणी जो आहे, उनजे थ्रू जेको हाणे जेकी रेशो वधी वियो आहे हेपेटाइटिस वग़ैरह जो ॾाढो वॾो थी वियो आहे। मतिलबु अगरि मां पंहिंजे सिंध जी ॻाल्हि कयां, इंटीरियर सिंध खां वठी कराची ताईं हाणे जेको वॾो मसइलो जेको हले थो पियो उहो हेपेटाइटिस जो हले थो पियो, उहो पाणी जे थ्रू स्प्रेड थिए थो। उनजो वॾो रीज़न इहो आहे कि असांजे जेकी लाइन्स आहिनि, सिवरेज लाइन्स वग़ैरह जेकी वाटर लाइन्स आहिनि, उहो मिक्सअप थी वियूं आहिनि। त कोई अहिड़ो ख़ासि हो न आहे चेक एंड बैलेंस जेको आहे कि मॉनिटर कयो वञे। पर एज़ अ मतिलबु ह्यूमन बीइंग असांखे पंहिंजी जॻह बि साफ़ु रखणु घुरिजे, पर असां उनमें थोरा फेल आहियूं, जंहिंजे करे इहे मसइले मसाइल जेको आहे तमामु घणा वधी रहिया आहिनि। तो अगरि हिन प्लेटफॉर्म खां मुंहिंजी आवाज़ वञे बि थी त मां इहो चवंदमि कि सभिनी पाकिस्तानियुनि खे गुज़ारिश कंदमि, तव्हां गवर्नमेंट जी तरफ़ त बाद में वञो, पहिरियों तव्हां पाण एज़ अ पर्सन पंहिंजी कम्यूनिटी खे साफ़ सुथिरो रखो, तव्हां 100 क़िस्म जी बीमारी सां बची सघो था। ज़ाहिर ॻाल्हि आहे किचिरो वग़ैरह हूंदो त तव्हांखे ख़बर आहे मच्छर थींदा, और अॼुकल्ह मलेरिया तक महदूद न आहियूं असां, हाणे त डेंगू तक पुॼी विया आहियूं। अहिड़ियूं खोड़ सारियूं बीमारियूं आहिनि जेका हाणे मतिलबु डायग्नोस थी रहियूं आहिनि, जेकियूं नयूं नयूं वेरिएंट्स हुनजा अचनि था, जंहिंजी जेको आहे अञा ट्रीटमेंट बि हो न आहे। जीअं डेंगू आहे त उहो जो कोई बि एज सच ट्रीटमेंट अञा तक हो न आहे। पोइ असां पाण खे पाण बचाइण जे लाइ सबको पहिरियों त इहो कंदासीं कि जेको असां पंहिंजी कम्यूनिटी खे थोरो बहितर कयूं। बिल्कुलु। अच्छा, हिते छो त सभु सफ़ाई जी ॻाल्हि कह रहिया आहियूं, त न सिर्फ़ु असांजे क़रीब क़रीब जो, पर असां वटि हिकु ॾाढी कॉमन हैबिट आहे त असां ॿाहिरियां जेके असांजा डिफरेंट रोड्स ते कैफ़ेस ठहियल आहिनि, एग्ज़ैक्टली उते जो जेको खाधो असां कंज़्यूम कयूं पिया, तव्हांखे छा थो लॻे एज़ अ मेडिकल फील्ड में तव्हां रहंदे तव्हां हिनखे कीअं था ॾिसो त तव्हां जो जेको खाधो जेको स्ट्रीट्स ते ठही रहियो आहे, उन ई स्ट्रीट्स ते पॉल्यूशन बि आहे, उन ई स्ट्रीट ते डस्ट बि आहे, ख़बर न आहे कहिड़ो ऑयल सां ठहियलु आहे, कहिड़े पाणी सां ठहियलु आहे। ज़रा हर माण्हू त फाइन डाइनिंग जी तरफ़ नथो वञे। असां वटि मेजॉरिटी जेका असांजी आवाम आहे उहा इन्हनि ई ओपन कैफ़ेस ते खाए पीए थी, या असां वटि ढाबनि जो छो त ज़िक्र थियो आहे त जेको ढाबनि ते असां वटि चांहि पीअण जो रिवाजु आहे,
हिकु ॾाढो कॉमन शइ जेका एक्सपोज थियल आहे मट्टी सां बि, डस्ट सां बि, धुएं सां बि, इनखे केतिरो ख़तरनाक सम्झो था? इहो मतिलबु तमामु घणो ख़तरनाक आहे। जीअं तव्हां ॾिसो था कि जेको अॼुकल्ह थोरे शयुनि में माण्हू इंसानु बीमार थी वञे थो, फूड पॉइज़निंग वधी वई आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे कि जॾहिं घर में बि असांखे ऑयल हिकिड़े टाइम यूज़ करिणो आहे त उहो तव्हां ढाबनि ते जेको आहे महीने जा महीना उहो ई हले थो, उहो चेंज नथो थियो पिए। वरी जेको आहे शयूं नेचुरल न आहिनि, तव्हां कहिड़ी जॻह को शइ वठी अचो था, वरी तव्हांजे हाणे सभु कुझु तो मतिलबु सोशल मीडिया जे ज़रिए हर सभु कुझु आवाम जे साम्हूं ई आहे। गोश्त कहिड़ो पकड़ियो वञे थो वञे। यस, हा हा, ठीकु आहे। रिसेंटली बि कराची में थियो आहे जेके ॿुधाईंदे न मूंखे त ख़तरनाक थो लॻे त सुभाणे मां कंहिं रेस्टोरेंट ते वञा त मां कीअं वञी कुझु कंदमि, पर कराची में ख़बर न आहे को 40 kg समथिंग कंहिं रेस्टोरेंट तां डेड मीट मिलियो आहे। मतिलबु त उहे मरियल मुर्गियूं हुयूं जिन खे उन्हनि उहे कंज़्यूम पे थियूं ऐं उहे रेस्टोरेंट में उहे हलियूं पियूं। इहो सभु कुझु थी रहियो आहे जंहिंजे करे जेको आहे बीमारियुनि जो रेशो हाणे वधी वियो आहे। माण्हुनि जो इम्यून सिस्टम बि सफ़ा हाणे ज़ीरो तो वञी पुॼी वियो आहे। थोरो घणो कोई मसइलो थींदो न आहे त पोइ पूरी जेको आहे न वायरल इन्फेक्शन फैलिजी वञनि था। मतिलबु हाणे जीअं सीज़न शुरू थियो आहे, इहो सियारे जो सीज़न आहे, डस्ट ॾिसो कहिड़ो आहे। पोइ जेके साइनोसाइटिस जा मरीज़ आहिनि उहे उन्हनि में वधी रहिया आहिनि। और अगरि असां इहे तो ख़ैर खांसी नज़लो बुखार इहो त हिकिड़ो कॉमन डिज़ीज़ आहे। असां जे वॾी बीमारी जी तरफ़ो वञूं त पोइ उनजो हिकिड़ो ई सोल्यूशन आहे, तव्हांखे पंहिंजो एरियो, तव्हांखे पंहिंजो घरु, तव्हांखे पंहिंजो जेको मतिलबु सराउंडिंग्स आहिनि उनखे साफ़ सुथरो रखणु तव्हांजी मतिलबु ज़िम्मेदारी आहे। तव्हां पंहिंजे सोसाइटी में, तव्हां पंहिंजी जेका अगरि तव्हां बिल्कुलु हिकिड़ी घिटी में रहियो था त सॼा मिली करे उनखे पंहिंजो साफ़ सुथरो बणाए सघो था। कोई बि मसइलो न आहे। अगरि हर कोई पंहिंजी हंधि साफ़ कंदो त हिकिड़े ॾींहुं अहिड़ो थींदो कि साफ़ सुथरो पाकिस्तान थी वेंदो। बिल्कुलु 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 ईअं ई आहे। ऐं अक्सर गवर्नमेंट ते डिफरेंट जेके आहिनि उहे तबसरा थी रहिया हूंदा आहिनि, पर हिकु गवर्नमेंट जी तरफ़ां हिकु ॾाढो ज़बरदस्त हिकु मैसेज आयो जेको मां ॿुधियो। मूंखे उन मां ख़बर न आहे छो काफ़ी इख़्तिलाफ़ात असांजा रहंदा आहिनि असांजी सरकार सां, इहो हिकु कॉमन हो हुन में आहे। बट मरियम औरंगज़ेब साहिबा जा लफ़्ज़ हुआ त असां जॾहिं जापान जी स्ट्रीट्स ते वेंदा आहियूं त उहो 4 बजे सफ़ाई थींदी आहे, उन खां पोइ सॼी आवाम उनखे सॼो ॾींहुं साफ़ रखंदी आहे। असां वटि सफ़ाई त थिए थी पर साफ़ रखण वारा साफ़ रखे। हिकिड़ी मां शइ एड कंदमि न, हाणे रिसेंट गवर्नमेंट जेको आहे जॻह जॻह ते डस्टबिन इंस्टॉल कराया, ठीकु आहे, पर उनजे बावजूद डस्टबिन खाली लॻो पियो वञी चारों तरफ़ करीब करीब। हाणे मां कल इस्लामाबाद को वापसि आयमि, सच पुछो त मां हिकिड़ो वॾी रियलिटी आहे कि मतिलबु कराची ऐं इस्लामाबाद ॾिसी करे मूंखे ॾाढो मतिलबु जेको दिलि में हिकिड़ो हो थियो। मां चयो मां हिकिड़ो मतिलबु मां सोशल वर्कर बि आहियां, त हाणे मुंहिंजो एम इहो ई आहे कि मूंखे साफ़ सुथरो कराची करिणो आहे। इंशाअल्लाह ज़रूरु, बिकॉज़ ॾिसो उहे बि त असांजा ई माण्हू आहिनि। ऐं कराची त बिज़नेस जो बि हब आहे, कराची बैकबोन आहे फाइनेंशियल। जॾहिं उन्हनि सां ॾिसूं था, नज़र सां पंहिंजे पाकिस्तान खे ॾिसूं था त कराची बैकबोन आहे असांजे पाकिस्तान जो। पर उन खां पोइ बि शायदि ओतिरो इंसाफ़ असां न करे सघिया आहियूं पंहिंजे शहर सां जेतिरो इंसाफ़ असांखे करणु खपे। ऑल्दो चैलेंजिस इलाही आहिनि पर शुरूआत किथां त थींदी। अगरि असां सिर्फ़ु ॿियनि खे ब्लेम कंदा रहंदासीं त कॾहिं बि पंहिंजे क़रीब क़रीब केतिरो ख़ूबसूरत न करे सघंदासीं। अच्छा जी, छो त असांजे प्यारनि माण्हुनि जी ॻाल्हि थी आहे, पाकिस्तानियुनि जी ॻाल्हि थी आहे, त कुझु उहे पाकिस्तानी जेके रेसलिंग जी तरफ़ अचणु चाहिनि था या जेके कंहिं बि अहिड़े ख़तरनाक जेके स्पोर्ट्स आहे उन जी तरफ़ अचणु चाहिनि था, उहे छा तैयारी कनि? शेर खान साहब, मैं ज़रा जानना चाहती हूँ कि कौन आ सकते हैं और किन के लिए आप बोलेंगे कि भाई इनके लिए ये रेड लाइन है, ये क्रॉस नहीं कर सकते? देखें, रेसलिंग में जो भी आना चाहते हैं तो वो जो है आवर रेवोल्यूशन ईस्टर्न रेसलिंग को फॉलो करें, शेर खान को फॉलो करें। जो भी आपको सीखना हो तो हम रेडी हैं आपको सिखाने के लिए। और सबसे पहले तो मैं सैयद नासिर हुसैन शाह साहब का स्पेशल थैंक्स कहना चाहता हूँ, गवर्नमेंट ऑफ सिंध और जो है लोकल गवर्नमेंट के, तो उन्होंने काफ़ी सपोर्ट किया माशाल्लाह। साथ मिनिस्टर ऑफ स्पोर्ट्स हमारे चीफ सरदार मोहम्मद बख्श खान मेयर, तो वो माशाल्लाह ख़ुद भी अच्छी हाई पर्सनैलिटी, वो बड़ा अच्छा सपोर्ट करी। अभी भी नेशनल गेम्स करा रही है माशाल्लाह, जो है वो 13 को जो है वो इनकी वो भी है, 18 को टॉर्च रैली भी है। इसके बाद जो है 6 दिसंबर से 13 तारीख तक इवेंट है और ओपनिंग सेरेमनी भी मेरे ख्याल में जरदारी साहब को इनवाइट किया है माशाल्लाह से, मैं ख़ुद भी उसमें इनवाइटेड हूँ। तो ये बच्चों के लिए ज़्यादातर जो है आजकल की यूथ को अपने आप को प्रमोट करना, अपने सिंध को प्रमोट करना, और बहुत सारे इसमें परफॉर्म भी कर रहे हैं। और रेसलिंग के लिए भी उन्होंने मुझे ख़ास कहा कि आप यहाँ प्लेटफॉर्म बनाएं, हम आपको सपोर्ट करते हैं। इंशाल्लाह ताला मेरी पूरी कोशिश है कि मैं इंटरनेशनल लेवल पे जो खेलता हूँ वही गेम्स अपने इन बच्चों में
चाहता हूँ कि मेरे जैसे और भी शेर खान बने। हाँ। तो उसके लिए सरदार मोहम्मद बख्श खान मेहर को बहुत बहुत शुक्रिया कि उन्होंने मुझे इस चीज़ के लिए भी अपॉर्चुनिटी की, और इवन कि मेरे आगे मजीद इवेंट्स हैं तो इंशाल्लाह ताला उन्होंने कहा कि मैं आपको अमेरिका यूके वगैरह के लिए भी हम फाइनेंशियली आपको जो भी होगा इंशाल्लाह सिंध हुकूमत आपको सपोर्ट करेगी। तो इंशाल्लाह। और हमारे जो अभी स्पोर्ट्स मिनिस्टर हैं मेहर साहब, उनके बड़े यंग और टैलेंटेड हैं, और इंशाल्लाह उनकी क़यादत से बहुत सारी अच्छी चीज़ें हुई भी हैं, और इसा दुआ है त मज़ीद वधीक सुठियूं थियनि। बिकॉज स्पोर्ट्स किथे न किथे मूंखे लॻे थो असां खां परे थींदो पियो वञे। स्कूल्स में जंहिं तरीक़े सां हूंदो, कॉलेजिस में, यूनिवर्सिटीज़ में उन तरीक़े सां हाणे स्पोर्ट्स नज़र नथो अचे। सो हाणे नंढे लेवल ते त असां स्पोर्ट्स के अलावा चई चुका आहियूं, छो न कि इन्हनि लेवल्स ते वञी पंहिंजे स्पोर्ट्स खे वराए सां जीआरजे। ऐं न सिर्फ़ु इहो स्पोर्ट्स, असां इंटरनेशनल मैच सिर्फ़ु उनजी स्पोर्ट्स जी ॻाल्हि न कंदमि, असांजा जेके देसी स्पोर्ट्स आहिनि उन्हनि ते बि थोरो सो गौर फ़िक्र करणु खपे। उहे असांजूं रांदियूं नंढियूं नंढियूं प्यारियूं प्यारियूं रांदियूं जेके असांजे नंढपिण में ॻोठनि में खेॾियूं वेंदियूं हुयूं, मुंहिंजे ख़्याल में उन ते बि हिकु नज़र करणु खपे। तनवीर साहब का रांदि यादि आहे जेका नंढपिण में खेॾी हुजे? कहिड़ियूं कहिड़ियूं हुयूं? इटी ॾकर, हा वंजवटी, हा वंजवटी खे असां खो खो, खो खो, यस, पुराणी रांदियूं। असां मूंखे लॻे खो खो असां सभु छोकिरियूं खेॾींदा हुआसीं। छोटो दबली दरिया ते इहे सभु पाड़े में वेंदा नंढा हूंदासीं, खेॾंदा हुआसीं। हा, पोइ फ़र्क़ु न थो छोकिरी या छोकिरो, सभु खेॾंदा हुआसीं। सही। अच्छा, इहे प्यारी प्यारियूं उहे गेम्स आहिनि जेके मूंखे लॻे थो इन्हनि जो बि रिवाइवल थियणु ॾाढो ज़रूरी आहे। असांजो अॼोको ॿार इन्हनि गेम्स जे बारे में नथो ॼाणे। गैर निसाबी काई बि सरगर्मी स्क्रीन टाइम वधी वियो आहे, स्क्रीन टाइम वधी वियो आहे। हाणे असां उहे पबजी टाइप गेम्स जे बारे में ॾाढियूं ख़राबु आहिनि, ॾाढियूं ख़राबु आहिनि, बिल्कुलु। ई उहो त असांखे नतीजा बि हुनजा ख़राबु नज़र आया में हूंदो, गैर निसाबी सरगर्मियूं कंदा, हा, ॿार एक्टिव थींदो, पर हाणे आहिनि ई कोन उहे बि। यस, ऐं इलाही लेज़ी थिया आहिनि ॿार असांजा, बिल्कुलु। ऐं उहो असांखे नज़र बि अचे थो। अच्छा तनवीर साहब, थोरो सो जो प्रोग्राम जो टाइम ॾाढो तेज़ी सां भॼी रहियो आहे, त मां ज़रूरु पंहिंजे उन्हनि माण्हुनि जे लाइ, बिकॉज़ मूंखे लॻे थो हाणे सिंगिंग ते ईअं न आहे त असांजो को ओवरनाइट को सिंगर हुजे उहो सिंगर ठही वञे। हा, किथे किथे शायदि ईअं बि थिए थो, बट जंहिं तरीक़े सां पहिरीं असांजा सिंगर मार्केट में ईंदा हुआ, हाणे उनजो मूंखे लॻे थो प्लेटफॉर्म चेंज थी वियो। हाणे असां वटि हाणे असांजी सरकार बि मौक़ा ॾेई रही आहे, प्राइवेट जेके स्पॉन्सर्स आहिनि उहे असांखे मौक़ा ॾेई रहिया आहिनि। हा, इवेंट्स थी रहिया आहिनि, बिल्कुलु। सिंध ते बि सिंध में रहंदे बि थी रहिया आहिनि, पूरे पाकिस्तान में रहंदे बि थी रहिया, उन्हनि लेवल ते बि थी रहिया, इंटरनेशनल लेवल ते कॉम्पिटिशन्स थी रहिया आहिनि। सो असां वटि सिंगर हाणे ॿिए तरीक़े सां असांजे साम्हूं अचे थो, या ईअं चइजे त शायदि थोरो सो वधीक मुश्किल तरीक़े सां असांजे साम्हूं अची रहियो आहे। सो मां थोरो सो ॼाणणु चाहींदमि त अगरि को सिंगर अचे थो, हर फील्ड जा पंहिंजा पॉज़िटिव साइड बि हूंदा आहिनि, नेगेटिव साइड बि हूंदा आहिनि। असांजा जेके हिन वक़्त जा सिंगर आहिनि उन्हनि सभिनीनि जो इहो चवणु आहे त सिंगर हिकु सिंगर थियणु तव्हांजे घर जो चुल्हो नथो हलाए सघे। छा हिन ॻाल्हि में हक़ीक़त आहे? बिल्कुलु सही ॻाल्हि, बिल्कुुलु सही। सो तव्हांखे सिंगिंग सां गॾु ॿी का जॉब खपे, लाज़मी आहे, करिणो पवंदो आहे। कुझु सोशल एक्टिविटीज़ आहिनि पंहिंजूं असांजूं, कुझु ॿिया कमु करणा पवंदा आहिनि, छो जो इन शइ ते भाणो न आहे असांखे त भई सिंगिंग में असां कमाईंदासीं, घर हलाईंदासीं, कतई बि न। तव्हां ॿिया कमु लाज़मी जॉइन रखो। पर कुझु त हलाए बि वञनि था। ॾुखियो, हिन वक़्तु ॾाढो ॾुखियो आहे। उन टाइम जंहिं महिल इहे वॾा वॾा सिंगर्स थी गुज़रिया आहिनि, उन्हनि पंहिंजे टाइम सां इलाही टाइम बि ॾिनो आहे। उन टाइम सिंगर आम घर मां माण्हू न थींदो, उनखे एप सम्झो वेंदो। यस, हा, उनखे ताना मिलंदा, हीअ मंगणहार आहे, हीअ फलाणा, हीअ टीना मीरासी आहे। हिन वक़्तु हिन टाइम तव्हांखे वॾे वॾे घर में सिंगर मिलंदो, इंशाल्लाह मिलंदो। यस, ईअं ई आहे। उन टाइम टोकूं हूंदियूं, ऐं चयो वेंदो बल्कि त मिरासियुनि जो घराणो आहे, हुनखे ॾाढो मायूब सम्झो वेंदो। असां एज़ ए जॉबलेस थी करे, गवर्नमेंट जॉब न आहे, ठीकु आहे न, उन हिसाब सां गवर्नमेंट जॉब जो न आहे जो मतिलबु असां जॉबलेस आहियूं, बकौल तनवीर साहब जे असां सभु जॉबलेस आहियूं, असां सभु जॉबलेस। हीअ जेकॾहिं प्लेटफॉर्म न हुजे हा न, त मूंखे वधीक तकलीफ़ अचे हा। हा, हीअ सपोर्ट मूंखे रही आहे, ॾाढी भली सपोर्ट रही आहे म्यूज़िक जे हवाले सां। माशाल्लाह, इलाही सुठी ॻाल्हि आहे। ऐं सालनि खां। हा, अच्छा, ही काफ़ी सारा असांजा भेण भाउर जेके हींअर मूंखे ॾिसी रहिया आहिनि, असांजा कुलीग, शायदि मुंहिंजी ॻाल्हि खां शायदि हुननि जी दिलि आज़ारी बि थिए, बट हक़ीक़त इहा ई आहे। अक्सर माण्हू हिननि जे नेगेटिव पॉइंट्स ते ज़रूरु ॻाल्हाईंदो आहे, ऐं ज़ाहिर आहे तकलीफ़ थींदी आहे त माण्हू पंहिंजनि सां ई दाह कंदो आहे। सो काफ़ी माण्हू इन जे नेगेटिव एस्पेक्ट ते बि ॻाल्हाईंदा आहिनि त यार पैसा नथा ॾियनि, हीअं नथो थिए, हूअं नथो थिए, खोड़ सारियूं। पर मां इहो ॻाल्हि ॾाढो प्राउडली चवंदी आहियां त हिन वक़्तु अगरि मां हिन सीट ते वेठी आहियां, ठीकु आहे, मां इहो नथी चवां त मुंहिंजो 100% जेको फाइनेंशियल मंथली हले थो उहो को हिन स्क्रीन जे करे हले थो, मां इन ॻाल्हि ते बिल्कुलु न पई चवां, बट मां जेको कुझु आहियां उहो इन ई जे करे आहियां, इन ई स्क्रीन जे करे आहियां। इन स्क्रीन मूंखे ॾिनो तॾहिं मां इहो ठही सघियां। इलाही सारो। सो मूंखे इलाही सपोर्ट कयो आहे, एंड आई एम श्योर त जॾहिं मूंखे सपोर्ट कयो आहे त मूं जहिड़नि खोड़ सारनि आर्टिस्टनि खे बि सपोर्ट कयो आहे। हाणे इहा शायदि असांजी पंहिंजी ग़लती आहे त असांखे जेॾीमहिल सपोर्ट मिली ओॾीमहिल असांजो हथु पकड़ियो त असां बाहि पकड़े छॾी, ऐं जॾहिं उहा बाहि छंडी वई त असां हेठि किरी पियासीं। ओॾीमहिल जॾहिं असांजो हथु पकड़ियो वियो त असां ओॾीमहिल उथणु सिखियूं आहे।
जेको असां न कयो, इहा असांजी पंहिंजी ग़लती आहे। इन में कंहिं बि चैनल खे या कंहिं बि इंडस्ट्री खे बुरो चवण इलाही ग़लति ॻाल्हि आहे। हिकु कॉलर सां गॾु आहिनि, जल्दी सां कॉल अटेंड करे था वठूं। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरनि सां सां गॾु? मुनीर तो ॻाल्हायां हैदराबाद खां। जी मुनीर साहब, कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? दुआ सब ख़ैर। तव्हां ठीकु आहियो? तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। हैदराबाद जो मौसम कीअं आहे? मौसम राति जो थधो आहे, ॾींहुं गरम आहे। ॾींहुं अञा बि गरम आहे हैदराबाद में? सही। असां त सम्झो हैदराबाद में थधि अची वई हूंदी। न वो मगर खां पोइ थधि थिए थी, माना पोइ हा। फजर ताईं। चलो इंशाल्लाह 2-3 ॾींहंनि में इहा थधि बि शामिल थी वेंदी। अॼोके प्रोग्राम जे हवाले सां कुझु सवाल करणु चाहींदो असांजे महिमाननि सां? हा, डॉक्टर साहब सुवाल आहे त इहे थोल माण्हू वज़न वधी थो वञे, जीअं 100 किलो हुजे त पोइ हिन कीअं घटाइजे? वज़न वधी थो वञे। अच्छा, तव्हांजी थोड़ी मूंखे मुनीर साहब थोड़ी सी मूंखे रूटीन ॿुधाईंदो? सुबुह जो केॾी महिल उथंदा आहियो, छा खाईंदा आहियो, कमकार छा आहे? सुबुह जो उथंदा आहियूं, फजर में नमाज़ पढ़ी थोरो वॉक कंदा आहियूं, पोइ नाश्तो करे वरी ड्यूटी ते। सही सही। सो तव्हांजो इहो रूटीन आहे ऐं तव्हांजी इहा शिकायत आहे त वज़न वधियल आहे। हा, वज़न वधे न, माण्हू पंधु घटि थो करे या पंधु करे या छा माना पाणी हल मुनीर साहब, पाणी हल ॿुधाए छॾियो त असां पंधु घटि था कयूं। मुनीर साहब पाणी हल ॿुधाए छॾियो। तव्हां त पंहिंजी बीमारी जो हल पाण ॿुधाए छॾियो मुनीर साहब। न, पर डॉक्टर वरी वधीक ॿुधाईंदा न, इहो त असां मां हलणु खपे, माना ज़रूरु ज़रूरु पैदल माण्हू हले, वॉक करणु खपे। पर डॉक्टरनि खे वरी वधीक ख़बर हूंदी न, जीअं माण्हू पाणी खाई वरी सुम्ही थो रहे या वेही थो रहे। हा, सभु मसइला पाण ॿुधाइनि पिया। ॿुधाइजे। ठीकु आहे, इंशाल्लाह असां तव्हांखे ऑन एयर जवाबु ॾियूं था। वॾी महिरबानी कॉल करण जी, वॾी महिरबानी। इहे ई प्रोग्राम ॾिसंदा रहियो। वॾी महिरबानी। अच्छा, जल्दी सां डॉक्टर महबूब जल्दी सां, हीअ जेको वज़न वधण जी शिकायत आहे न, उहा एक्चुअली काफ़ी सारा माण्हुनि वटि आहे ऐं इहो बि मुंहिंजे ख़्याल में हिकु अर्ली साइन आहे तव्हांजे कंहिं वॾी बीमारी जी तरफ़ वञण जो। ईअं ई आहे? अच्छा, वज़न जेको आहे 2-3 रीज़न जी वजह खां वधंदो आहे। अगरि तव्हांजो थायराइड प्रोफाइल बि सही न आहे, उनजे करे बि तव्हांजो वज़न वधी सघे थो, कि तव्हांजो मतिलबु थायराइड जो थोरो इशू हेठि मथे थी सघे थो। ॿी तव्हांजो लाइफ स्टाइल। हाणे तव्हां मतिलबु सुबुह जो 11 बजे उथो था, नमाज़ त पढ़ण जे लाइ ऑलमोस्ट मुंहिंजे ख़्याल में 70% पाकिस्तानी उथंदा ई हूंदा। 3% ठीकु आहे। नमाज़ पढ़ी करे वरी पोइ असां छा था करूं? सुम्ही पऊं था। सुम्ही करे वरी जेको असां 12 बजे उथूं था, 12 बजे पंहिंजो कमकार कयो, राति जो असां सुम्हूं था 1-2 बजे। सभिनीनि जो खाधो पीते जो टाइम अॼुकल्ह जेको आहे उहो 11-12 बजे ताईं खाई पी करे पोइ डायरेक्ट वरी जेको आहे सुम्हणु। पोइ उनजे करे बि जेको आहे उहो वज़न जेको आहे तेज़ी सां माण्हुनि जो जेको आहे वधंदो वञे थो। ॿी ॻाल्हि इहा आहे कि तव्हांजे हिन जे वज़न वधे थो त पोइ तव्हां जेको आहे 60% चांस आहे तव्हां डायबिटिक थी सघो था। तो उनजे करे बि तव्हांजे जेको आहे जिस्म में स्वेलिंग वग़ैरह, नमनेस वग़ैरह इहे सॼी चेंजिस अचणु शुरू थी वेंदी। हाणे वधीक त उहो पाण बहितर ॼाणे थो की वॉक केतिरे मिंटनि जी आहे। ईअं थो न की छड़ो अंडा वठी करे दुकान खां वापसि अची वियो वॉक थी वई। उहो मुनीर साहब जे लफ़्ज़नि मां असांखे सम्झ में अची वियो त वॉक बिल्कुलु न आहे ज़िंदगी में ऐं इहो एक्चुअली वॾो ख़तरो आहे। त इहो सभिनी खां वॾो ख़तरो आहे तव्हांजी जेका मोबिलिटी आहे। हाणे इहो आहे की मोबाइल में बसि असांखे बिज़ी रहणो आहे। पोएं ज़माने में हर कमु जेको असांखे करिणो पवंदो हुयो, कोई एतिरी फैसिलिटीज़ न हूंदियूं हुयूं। मतिलबु हाणे त इहो आहे कि फूड बि असां स्टोर करे फ्रिज में रखे सघूं था। हर शइ असां पंहिंजी अवेलेबल थी वई। बसि घर वापसि आयासीं, बेड ते लेटी करे छो मोबाइल ई यूज़ करिणो आहे। पोइ उहो हिकिड़ो वॾो रीज़न आहे कि असांजो जेको आहे मतिलबु कमु कीअं आहे। भई इहो कमु हिकिड़ो ऑनलाइन कमु थी वियो आहे। अॻे फिज़िकल कमु हूंदो हुयो, हाणे हर शइ कमु ऑनलाइन आहे। तव्हांखे मतिलबु अगरि कोई शइ वठणी आहे त 80% असांजो ऑनलाइन कमु थी वेंदो। कपिड़ा तक बि असां घर में घुराए छॾूं था। मतिलबु असां पहिरियों मार्केट वञणु या कोई अहिड़ी कोई फिज़िकल एक्टिविटी हुई जो घर जो कोई सामान वग़ैरह वठणु आहे त उहो दराज़ वराज़ सभिनी असां आसान करे छॾियो आहे। त पोइ असांजी जेकी आहे न फिज़िकल एक्टिविटी सफ़ा घटि थी वई आहे, जेको बेसिक रीज़न आहे कि असांखे जेको आहे न इन तरफ़ वञूं था। मतिलबु सही। सो इहो त हिकु कॉमन हिकु कॉन्सेप्ट आहे त तव्हांखे पंहिंजी मोबिलिटी वधाइणी आहे, हिन में कोई शक कोन्हे। बट अगरि तव्हांजो वेट को 100+ आहे त पोइ त मुंहिंजे ख़्याल में टेस्ट कुझु कराइणु खपनि, जंहिंमें थायराइड जो टेस्ट आहे, लिवर जो आहे, फैटी लिवर थी सघे थो। बिल्कुलु। सो कुझु टेस्ट आहिनि जेको तव्हांजो डॉक्टर ई तव्हांखे ॿुधाए सघंदो। असां ईअं अकॉर्डिंग टू सिम्पटम। हा बिल्कुलु, अकॉर्डिंग टू सिम्पटम्स तव्हांजा टेस्ट थींदा ऐं हुन खां पोइ ई ख़बर पवंदी तव्हांजे वज़न तेज़ी सां किरण ऐं वज़न तेज़ी सां वधणु, इहे ॿई ख़तरनाक, इलाही ख़तरनाक। बिल्कुलु। अच्छा जी, प्रोग्राम खे जेको आहे सो तव्हां सभिनी खे अलविदा चवण जो बि टाइम अची वियो आहे। प्रोग्राम जेको आहे उहो ऑलमोस्ट पंहिंजे पुॼाणी ते पहुतो आहे। आख़िर में तनवीर साहब जो आवाज़ इंशाल्लाह असां शामिल कंदासीं ऐं वॾी महिरबानी तव्हां सभिनी जी असां सां गॾु हुजण जी। तव्हांजे ईंदड़ जेका मैचिस आहिनि उन्हनि जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं असांजी तरफ़ां ई अलाह करे अहिड़ी का ख़तरनाक वराए सघां इंजरी न थिए जेका इंजरी प्रीवियस टाइम ते थी चुकी आहे। वॾी महिरबानी तव्हां सभिनी जे सां गॾु हुजण जे लाइ। आख़िर में छा शामिल थी रहियो आहे तनवीर साहब? आख़िर में मुंहिंजो फेसबुक दोस्त आहे पंहिंजो साथी नूर शेख।
हा उनजो गज़ल मूं तां खयो आहे फेसबुक दोस्त आहे इहो फेसबुक दोस्त कहिड़ो हूंदो आहे फेसबुक ते मिलंदो हा आहे उते मुलाक़ात न आहे साम्हूं मुलाक़ात न आहे यार ये टेक्नोलॉजी वाकई अॻियां वधी वई आहे न फेसबुक ते दोस्ती माशाल्लाह ज़बरदस्त आख़िर में उन्हनि जो असां कलाम शामिल करे रहिया आहियूं वरी महिरबानी तव्हांजी बि तव्हां सभिनी जे सगुर हुजण जे लाइ हमेशह असांजे प्रोग्राम में असांजे प्रोग्राम खे ॾिसण जे लाइ असांजो साथ ॾियण जे लाइ इंशाअल्लाह वरी मुलाक़ात तव्हां सां सुभाणे थींदी तेसि ताईं जी सभिनी खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ जी तनवीर साहब दगावारन तमाड़ुन खां खुदा मूंखे बचाई दो दगावारन तमाड़ुन खां खुदा मूंखे बचाई दो दगावारन तमाड़ुन खां खुदा मूंखे बचाई दो अकेला ई कबूल आहे अकेला ई कबूल आहे न को सदमो रसाई दो दगावारन तमाड़ुन खां खुदा मूंखे बचाई दो दगावारन तमाड़ुन खां खुदा मूंखे बचाई दो उरूजन ते आहे धोखो ॾिसो हर जाइ ते हाणे उरूजन ते ॾिसो धोखो आहे हर जाइ ते हाणे रुगो नफ़रत जी मौसम मां वफ़ा आहे खुदा जाने खुदा के अर्ज़ुवा मुझो खुदा के अर्ज़ुवा मुझो अहिड़े कम खां छॾाई दो दगावारन तमाड़ुन खां खुदा मूंखे बचाई दो दगावारन तमाड़ुन खां खुदा मूंखे बचाई दो जेके गॾिजी बि खाइनि था वरी बि दिलि जलाइनि था जेके गॾिजी बि खाइनि था वरी बि दिलि जलाइनि था खिलायूं था असां जन खे उहे लेकिन दुखाइनि था मगर पोइ ही दुआ आहे मगर पोइ ही दुआ आहे खुदा तन खे वधाई दो दगावारन तमाड़ुन खां खुदा मूंखे बचाई दो दगावारन तमाड़ुन खां खुदा मूंखे बचाई दो अथम हीअ नूर शीशे जी का पत्थर जीत दिल नाहे
का पत्थर जीत दिल ना है बचाया तब नहीं बचदी कया कोशिश के दी चाहे अकेले ही यकीन है अकेले ही यकीन है खुदा मुखे हलाई दो दगवारम तमाणुन का खुदा मुखे बचाई दो दगवारम तमाणुन का खुदा मुखे बचाई दो अकेला ही कबूला है अकेला ही कबूला है नको सतमो रसाई दो दगावारम तमारंद का खुदा मुखे बचाई दो दगावारम तमारंद का खुदा मुखे बचाई दो खुदा मुखे बचाई दो खुदा मुखे बचाई दो सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।